सभी दोस्तन के इंडस डायलाग में भलीकार। मां मंसूर कलवड़ अॼु हिकु नए मौजू हिकु नए किरदार सां गॾु तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं। दोस्तों असां तव्हांखे बार बार इहो ॿुधाईंदा रहिया आहियूं इंडस डायलाग जो इहो ई मक़सदु आहे त अहिड़ा मौज़ू असां तव्हां वटि तव्हांजे आॾो खणी अचूं जिन खे मेन स्ट्रीम मीडिया में गुफ़्तगू न आणियो वञे या उहे किरदार जिते तमामु घणी क़ाबिलियत जा ऐं तमामु घणी सलाहियतुनि जा मालिक आहिनि पर उन्हनि खे बि मेन स्ट्रीम मीडिया जेका रियासती मीडिया आहे उन उन्हनि खे जॻह नथी ॾिनी वञे। सो अॼु असां हिकु अहम मौज़ू जेको सिंधी समाज में न रुॻो जॾहिं सोवियत यूनियन हुई पर अॼु बि तमामु घणो अहमियत जो हामिल आहे। उहो मौज़ू आहे मार्क्सिज़म में मार्क्सी तनाज़ुर में क़ौम जो तसवुर ऐं हक़ ख़ुद इरादियत। अॼु पाण जे किरदार सां मौजूदु आहियूं। प्यारो दीपक कंहिं बि तारीफ़ जो मोहताज कोन्हे। पाण जेके किरदार किताबनि में पढ़ंदा आहियूं नावलनि में पढ़ंदा आहियूं दरअसल उहे किरदार हक़ीक़त में मौजूदु हूंदा आहिनि जेकॾहिं पाण उन्हनि अखियुनि सां ॾिसूं त। तो प्यारो दीपक राज सिंधी नौजवान लाइ सिंधी समाज लाइ हिकिड़ो वॾो उत्साह आहे पढ़ियो लिखियो नौजवान। सो पाण बग़ैर वक़्तु ज़ाया कई उन्हनि ॾांहुं हलूं था ऐं उन्हनि सां करियूं था गुफ़्तगू। सो प्यारा दीपक सभ खां पहिरीं तव्हांखे भलीकार ऐं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। सो कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक मंसूर कयो तव्हांजी वॾी महिरबानी जो घुरायो दावत जी कावड़ महिरबानी। ठीकु आहियो? हा जी 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 बिल्कुलु ठीकु। कामरेड हाणे असांखे तमामु ई अहम हिकिड़ो मौज़ू आहे जिन ते असां तव्हांखे घुरायो आहे। तो सिंधी समाज में 20वीं सदी में पूरी दुनिया में इहो मौज़ू डिस्कस थींदो रहियो पर हींअर सिंध जेका बैठकियत आहे उनजे अंदरि ही जेको मौज़ू आहे तमामु वॾी अहमियत जो हामिल आहे। मार्क्सी तनाज़ुर में क़ौम जो तसवुर ऐं क़ौमी हक़ ख़ुद इरादियत। उहो सभ खां पहिरीं तव्हां असांखे ॿुधायो त बुनियादी तौर ते क़ौम आहे छा ऐं मार्क्सिज़म में उनजी केतिरी अहमियत आहे क़ौम जो या क़ौम जो मार्क्सिज़म में कहिड़ो तसवुर आहे? मार्क्सिज़म असल में तारीख़ी समाजी लाॻापन जो हिकिड़ो तनक़ीदी जदलियाती इल्मी मेथड आहे जेको समूरनि दुनिया जे इल्मनि तनक़ीदी तौर इंगेज थी करे उन्हनि सां ॻंढापे में अची उन क्रिटिसिज़म मां असुल जेको ॻर आहे उहो कढी ईंदो आहे। दुनिया जा मुख़्तलिफ़ इल्मी शोबा मालूमात ऐं अल्टीमेट जेको ट्रुथ आहे ऑब्जेक्टिव रीज़न आहे कॉस्मोस आहे साइंसी इल्मनि सां लह विचड़ में अची करे पंहिंजो डिस्कोर्स क्रिएट कंदो आहे। मार्क्सिज़म जी जेका तारीख़ी इर्तिका थी आहे सर थॉमस मोर हुजे यूटिपियन फिलॉसफी ॾिनी त आदर्शी समाज अॻिजे जंहिंमें तबक़नि जो ख़ात्मो थिए ऐं हिकिड़ो गैर तबक़ाती समाज अॻिजे पर उन वटि को कॉन्क्रीट शिकल में ठोस माना तजियो कोन हो। इन करे यूटिपियन जेका कम्युनिस्ट जेका फिलॉसफी हुनखे डिक्लेयर कयो वियो। और मार्क्सिज़म जे अंदरि क़ौमी सवाल क़ौमुनि जो जेको फ़िक्री तसवुर आहे उहो कीअं आहे बुनियादी मौज़ू पंहिंजो वॾो को इहो आहे। हिकिड़ो त हींअर जेको हिस्टोरिकल पैराडाइम शिफ्ट आयो आहे त मार्क्सिस्ट जेको स्कूल ऑफ थॉट आहे उन में अर्बन सबाल्टरन स्टडीज़ इन ग्लोबल साउथ नाले सां हिकिड़ो कल्चरल थियरी कल्चरल डिस्कोर्स जनम वरितो आहे। उन में नंढे खंड जे अंदरि वेस्टर्न जेके कंट्रीज़ आहिनि यूरोसेंट्रिक जेको उनजो मॉडल ऑफ नॉलेज आहे उन्हनि हिकिड़ी क़ौमुनि ऐं तारीख़ी तौर जेके टीड़ियल मुआशी तबका आहिनि उन्हनि खे सियासी सघ ऐं सकाफ़ती ताक़त फ़राहम कई आहे। जेको कॉलोनियल मोड ऑफ नॉलेज आहे जेको दुनिया जे अंदरि बेठकेती इल्मी सिरिश्तो उन जा समाजनि ते पवंदड़ बेठकेती क़ौमुनि ते मनफ़ी असर उनखे डिस्ट्रक्ट करे थो ऐं एंटी कॉलोनियल मोड ऑफ थिंकिंग बेठकेत मुख़ालिफ़ हिकिड़ो बयानियो तश्कील ॾिनो वियो आहे। पर उहे दे रिड्यूस्ड माना उन्हनि सिर्फ़ु सकाफ़ती बुनियादनि ताईं उनखे महदूद कयो आहे। पर चई सघिजे थो त माना इहो हिकिड़ो मार्क्सिज़म जे अंदरि शानदार तख़लीक़ी वाधारो उन में रंजीत गोआ आहे पार्था चैटर्जी आहे ऐं दीपेश चक्रावर्ती आहे एरिक हॉब्सबॉम आहे
ऐं ॿिया अहिड़ा बुनियादी मुफ़िकर आहिनि जिन अर्बन सबाल्टर्निटीज़ जे कल्चरल डिस्कोर्स खे जोड़ियो आहे। अर्बन सबाल्टर्निटीज़ जो जेको पहिरियों इस्तिलाह जेको कतब आंदो उहो एंटोनी ग्रामची पंहिंजे रीज़न नोटबुक्स में आंदो ऐं उन जी ॻाल्हि ॿोल खे तनक़ीदी तौरु सम्झण जी कोशिशि कई। इन्हनि छा कयो त इन जा बुनियादी जेके प्रोजेक्ट्स आहिनि, हिस्टोरियोग्राफी, जेंडर इक्वलिटी, एनवायरमेंटल साइंस, सेक्सुअलिटी, एंथ्रोपोलॉजी, इहे प्रोजेक्ट्स हिननि हथनि में खयां ऐं जेको जदीद बेटकती जेको सिरिश्तो आहे उन जे अंदरि जेके शेरकारी जो वजूद में अचण आहे, नतीजे में जेके मुआशी तबिका आहिनि उहे पीढ़िजी, उनजी जेका तारीख़ आहे उनजी डिस्ट्रक्शन थिए थी। इनखे डेविड हार्वी मार्क्सिस्ट स्कॉलर आहे, उहो जेको क्रिएटिव डिस्ट्रक्शन माना तख़लीक़ी तबाही, जॾहिं सरमायो तारीख़ी तौरु ओसर कंदो आहे त उहो एक्यूमुलेशन ऑफ कैपिटलिज्म माना इज़ाफ़ी इर्तिकाज़ जे बहरान जो शिकार थी वेंदो आहे। नतीजे में उनखे टेम्पररी आरज़ी बुनियादनि ते वस खपे जीअं हू पंहिंजे सरमाए खे ओॾां इन्वेस्ट करे सघे। त सेकेंड वर्ल्ड वॉर खां पोइ 1930 जे बहरान खां पोइ 2008 में जेको ग्रेट डिप्रेशन पूरी दुनिया में पैदा थियो, उन इन जा बुनियाद विधा। सरमाए जी जेका मुंतकिली कीअं दुनिया में कीअं कजे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे इज़ाफ़ी इर्तिकाज़ बहरान थियो, ओवर एक्यूमुलेशन थी वियो, कैपिटल माना स्टक थी वियो, हाणे उनखे ॿाहिरि कीअं कढिजे ऐं शेयरकारी या उन बुनियादनि ते हिननि बेसिस रखिया। उन में शी जिनपिंग गोइंग आउट स्ट्रेटजी त ॿाहिरि निकिरण जी हिकमत अमली, सरमाए खे हिकिड़ो आरज़ी गस घुरिजे, वॾा शेयर चाहियो, जेके मेगा प्रोजेक्ट्स हुजनि, भले शेयर ख़ाली पिया हुजनि, माण्हू रहे न रहे, पर कॉन्क्रीटाइज़ेशन ऑफ द ग्लोब माना लो सीमेंट ऐं ॿियो जेको मटीरियल आहे उन जी मुंतकिली तारीख़ी लाज़मियत आहे। इन बुनियादनि ते हिननि स्पाशियो टेम्पोरल फिक्स हिकिड़ो डेविड हार्वी इस्तिलाह कतब आणींदो आहे त सटेबाज़ जेका स्पेकुलेटिव जेका इकोनॉमी हूंदी आहे उहा पंहिंजे जोर में नॉन प्रोडक्टिव इकोनॉमी असांजी माना उहा ज़मीन असां खां खसिजी वञे ऐं असांखे फोर्सबली डिस्पोजेस्ड कयो थो वञे। उहो अक्यूमुलेशन बाय डिस्पोजेशन माना असांजे धरती ॾिणनि खे पंहिंजे पैदावारी समाजी वसीलनि तां जबरी तौर ते बेदख़ल कयो थो वञे, तड़े ॿाहिरि कढियो थो वञे। त इहा हिकिड़ी स्पेशल क्लीनिंग आहे जेको क़ौमुनि जी तारीख़ी यादाश्त खे बेसारे थी छॾे। हिननि वरी इन डिस्कोर्स में इहा हिकिड़ी शइ एडिशनल कई त बाबा कॉलोनियल जेके पावर्स आहिनि उन जो जेको सरमाएदारो मंतक आहे उहो मुआशी तबिकनि जे आवाज़ खे नंढे खंड में क़ौम, ज़ात, बिरादरी जे दायरे जे अंदरि जिन्सजण जे मरहले मां गुज़ारे उन्हनि खे हमेशह लाइ विराए छॾियो आहे ऐं सियासी कैटेगरी में तब्दील करे छॾियो आहे। हिस्टोरियोग्राफी जो इहो प्रोजेक्ट खणनि था, इन ते ॻाल्हि ॿोल रखनि था, इहो हिकिड़ो पासो आहे, पर उन्हनि वटि पॉलिटिकल कॉन्क्रीट थ्योरी न आहे। इन करे फिक्री तौरु मार्क्सिज़म जे अंदरि खुटल आहिनि, पर पंहिंजे हिकिड़े एंटी कॉलोनियल जेको डिस्कोर्स आहे, जेको साम्राज मुखालिफ़, बेटकियत मुखालिफ़ जेको बयानियो आहे उन खे तशकील कनि था। चवंदा त घटि में घटि असां कंहिंखे कॉलोनाइज़ त न कयो आहे, असां कंहिंखे तारीख़ी तौरु पीड़ियो त न आहे, असांखे कॉलोनाइज़ कयो। नतीजे में असांजी जेका समाजी मुआशी हक़ीक़त हुई ऐं असांजी जेका इर्तिका हुई उहा बीजी वई। पैदारी कुवतूं जेके ॿियनि जे डोमिनेंसी में अची वई, नतीजे में असां हिकिड़ी अमली तौरु समाजी वेगाणी हक़ीक़त बणिजी वियासीं। इहो कॉलोनाइज़ जेको हिकिड़ो हिस्टोरिकल मॉन्स्टर क्राइम आहे, हिकिड़ो वॾो ॾोह आहे। उन खां पोइ इन में जेकॾहिं असां इज़ाफ़ी वाधारो कयूं त सोवियत यूनियन जे दौर में असांखे 2 डॉक्यूमेंट मिलनि था, जेके पहिरीं त एग्रेरियन जेका बेस्ट इकोनॉमी हुई, ज़रई मुआशिरो, उन में फितरत जी जेका जबरी कुवत आहे उन ते ई माण्हू जो गुज़ारो हूंदो। माना ज़रई दौर जो हिकिड़ो वेगानत जो फ़लसफ़ो आहे त जेकॾहिं पाणी मींहं नथा वसनि, ज़मीन जे गर्मी पद उहा घुर्बल मिक़दार में न आहे,
फसल नथो जजो तयारु थिए, आपसी मुतबादिल सिरिश्तो न आहे, त नतीजे में हू मथां ई जेका कुवत आहे उन ॾोंहुं ॿाॾाइनि था। त हिकिड़ी माना इहा उन दौर जे अंदरि जेको माना क़ौमुनि जो जेको रूहानी स्पिरिचुअल जेको डिस्कोर्स पैदा थियो, जंहिं क़ौमुनि खे जागीरदारी जे अंदरि मुनज़म कयो, पर उहो टुटल हुआ ज़ातनि बिरादरियुनि उन्हनि शिकिलनि में, ऐं ज़ात पात जी इताद में हू पंहिंजा मसइला हल कंदा। सरमाएदारी जी ओसर जे नतीजे में जदीद सियासी लकाउ वजूद में थो अचे, ऐं जॾहिं सरमाएदारी मार्केट पची रास थिए थो त क़ौमूं पंहिंजो सियासी मुफ़ादनि जो इज़हार पॉलिटिकल फॉर्म में कनि थियूं। हाणे इन ते जेको लेनिन जो डॉक्यूमेंट आहे, क़ौमुनि जो तनक़ीदी जाइज़ो ऐं क़ौमी हक़ ख़ुदि इरादे, राइट टू सेल्फ डिटर्मिनेशन, लेनिन चए थो त बाबा जेको क़ौमूं जेके तारीख़ी तौर आहिनि ऐं उन्हनि खे राइट टू डिटर्मिनेशन ते उनखे हक़ ख़ुदि इरादे ॾेई आज़ादु कयो वञे, जीअं हू पंहिंजे फेडरेटिंग जेको यूनिट आहे, वफ़ाक़ी वहदत आहे, वफ़ाक़ी इकाई आहे, उनखे मुनज़म करे सघनि ऐं तारीख़ी तेज़ी बि तौर उसरी सघनि, उहो उन्हनि खे हक़ आहे। ऐं जेके ज़ालिम क़ौमूं आहिनि, उन जा जेके मज़दूर तबिका आहिनि, उन्हनि जो बुनियादी फ़र्ज़ु इहो आहे त उहे पंहिंजी ज़ालिम क़ौम जे ख़िलाफ़ मुआदो अटकाइनि, ऐं जेके उन सियासी बालादस्ती हेठि मड़ियल आहिनि उन्हनि जो भरजुलो थियनि ऐं उनखे निजात ॾियारनि, जंहिंमें क़ौमी जेको हक़ ख़ुदि इरादत आहे उहो इज़हार थिए थो। कंहिं बि क़ौम खे ख़ुसूसी जेके रिआयतूं, ख़ुसूसी इज़ाफ़ी जेके हक़ आहिनि ऐं तेज़ीबी ऐं सियासी बुनियादनि ते सगारियूं क़ौमूं आहिनि, उन खे पीड़ण जो ॿिए क़ौम खे हक़ कोन्हे, ऐं उनखे उन मां छुटकारो ॾियारणु सोवियत यूनियन जो हिकिड़ो अहम मक़सदु आहे। लेनिन उन बुनियाद ते जेको रेफरेंडम करायो ऐं क़ौमुनि जे रिटाइलेशन खे हू ॾाढो अहम थो सम्झे, छो त सोवियत यूनियन हिकिड़ो तमामु वॾो फैलियल जाग्राफी हदनि ते हिकिड़ो खतो, ऐं उन में क़ौमी सवाल तमामु शिदत सां मौजूदु हो, ऐं सोवियत यूनियन जो पूरो तव्हां इनकलाब जो पस मंज़र पढ़ंदो त क़ौमुनि जी जेका जंग हुई, जेको क़ौमी सवाल मौजूदु हो, उन रिटाइलेशन जेकॾहिं न थिए हा त सोवियत यूनियन इट कांट सस्टेन इटसेल्फ, माना उहो पंहिंजे वजूद खे बरक़रार न रखी सघे हा। लेनिन उन सॼे तारीख़ी पस मंज़र खे सम्झंदे हिकिड़ो जदीद सियासी मुआशी इनकलाबी प्रोग्राम ॾिए थो, जंहिंमें समूरा जेके मुआशी परत आहिनि, पीड़ियल तबिका आहिनि ऐं क़ौमी जेके सिंपथेटिक माना हालतूं मौजूदु हुयूं, उहो उन में पंहिंजो हिकिड़ो निजात ॾिसनि थियूं त बाबा हीउ प्रोग्राम असांखे इनकलाबी जगदा लाईंदियूं ऐं असांजी समाजी ज़िंदगी बहितर थींदी, सोशल जस्टिस जंगबंदी थींदी, ऐं असां आज़ादी खां पाण भरे जेका सेल्फ सफिशिएंट ज़िंदगी गुज़ारे सघंदासीं। लेनिन दारशाही खां पहिरीं फेब्रुवरी इनकलाब में उन्हनि जी जेका सियासी सघ आहे उनखे आज़माए थो, ऐं उन्हनि खे वरी उन महदूद प्रोग्राम ते रेवोल्यूशन खे करेक्टराइज़ करे उनखे छॾे थो ॾे। पोइ वरी अक्टूबर इनकलाब में उहो तारीख़ी तजुर्बो करे हुमा रिपब्लिकन में पंहिंजा माण्हू चूंडाए थो, हुन में मुंशविक बि आहिनि, डेमोक्रेट बि आहिनि ऐं सरमाएदार बि आहिनि, ॿिया हुजत पसंद नुमाइंदा बि मौजूदु आहिनि, ऐं हिननि जा सोवियत यूनियन ठहण खां पहिरीं पंहिंजा नुमाइंदा मौजूदु आहिनि। हाणे उन अप्रैल थीसिस में लेनिन हिकिड़ो ड्यूल पावर जो कॉन्सेप्ट ॾिनो आहे, मुतबादल ताक़त जो सिरिश्तो हिननि सोवियतूं मुनज़म कयूं त मज़दूर जेके पैदावारी सलाहियतुनि ते असरअंदाज़ थी सघे थो, रोके सघे थो, हारियुनि वटि कुलाक जेके मौजूदु आहे उहे पैदावारी सलाहियतुनि ते असरअंदाज़ थी करे फसल खे पाण वटि महदूद करे सघनि था, ईअं रेलवे जो मज़दूर ऐं ॿिया आहिनि, माना हिकिड़ो मुतबादल ताक़त जो सिरिश्तो हिननि जोड़ियो ऐं उन खां पोइ रियासत ते इन्फंटल अटैक कयो ऐं उनखे कैप्चर कयो। फौजी जेको मॉडल आहे लेनिन वटि इहो त इनकलाब जो जेको तर्ज़ आहे ऐं हिकमत अमली आहे उहो फौजी बुनियादनि ते मुनज़िम कजे ऐं फ्रंट अटैक करे उन रियासत खे कैप्चर कजे ऐं ॿियनि समूरनि सवालनि खे हल कजे। तो लेनिन जॾहिं ॾिसे थो त अक्टूबर इनकलाब जे अंदरि तारीख़ी जेके तबिका आहिनि उहे जेसीं ताईं हिकिड़ी मुतफ़िक़ा राय ते नथा बीहनि, स्टालिन ॻाल्हि करे थो, जेसीं ताईं
हिननि जो असेंबली हिन में वेसा आहे तेसीं ताईं धारदार असेंबली हूंदी, हेॾा सोवियत यूनियन जी हूंदी ऐं हेॾा डूमा रिपब्लिकन मौजूदु हूंदी। जॾहिं उहे समूरा तबिका उन तारीख़ी हालतुनि खे महसूसु कंदे असांखे इनकलाबी कुवत सम्झंदे वेसा कंदे उन मां जिद छॾाइनि नथा, तेसीं ताईं असां उनखे सस्टेन रखंदासीं। लेनिन हिकिड़ी ॻाल्हि थो करे त नाउ एंड नेवर, हींअर त हाणे न त कॾहिं बि न, इहे इनकलाब खे चिथे कुचले छॾींदा ऐं वरी साॻी सिरिश्तो बहाल थींदो। पोइ फ्रंटल अटैक करे थो लेनिन ऐं सॼे सोवियत यूनियन जे मॉडल खे मुनज़म थो करे, उन में क़ौमी सवाल खे हल करे थो ऐं क़ौमुनि खे तारीख़ी हक़ ख़ुद इरादत ॾिए थो। लेनिन उन डॉक्यूमेंट में रोज़ा लिक्समबर्ग ते हिकिड़ी सख़्त तनक़ीद थो रखे त हू ॻाल्हि थी करे त पोलैंड खे तारीख़ी ऐं ख़सूसी बुनियादनि ते राइट टू सेल्फ डिटर्मिनेशन ॾिनो वञे ऐं सोवियत यूनियन ते हू क्रिटिक करे थी बेरहन त सोवियत यूनियन में क़ौमुनि जी आज़ादी जो को बि प्रोग्राम मौजूदु न आहे ऐं क़ौमुनि जी तारीख़ी हक़ ख़ुद इरादत सां हथचुराद कई थी वञे, नफ़ी कई थी वञे। लेनिन उनखे तनक़ीदी थिए थो क़ौमुनि जो जेको राइट टू सेल्फ डिटर्मिनेशन आहे उन में सरमाएदार तबिको वतन जा नारा हणी माण्हुनि खे मुनज़म कंदो आहे ऐं नतीजे में हू पंहिंजे मुफ़ादनि सेल्फ जेके इंट्रस्ट आहिनि उनखे सिर्फ़ु सर्व कंदो आहे। जेके पीड़ियल मुआशी जेके परत आहिनि, तबिका आहिनि, उहे जॾहिं इक़्तिदार मिले थो, सियासी इक़्तिदार, लेनिन उन रोज़ा लिक्समबर्ग माना ख़सूसी जेके तारीख़ी ऐं माली हालतुनि खे नज़र में रखंदे हू पोलैंड में राइट टू सेल्फ डिटर्मिनेशन जी घुर करे थी त पोलैंड खे ख़ासि रिआयतूं मिलणु घुरिजनि ऐं सोवियत यूनियन में कंहिं बि क़िस्म जो राइट टू सेल्फ डिटर्मिनेशन जो प्रोग्राम मौजूदु ई कोन्हे ऐं रुॻो लफ़ाज़ी मौजूदु आहे। लेनिन उन ते तनक़ीद करे थो त क़ौमुनि खे ख़सूसी रिआयतूं, ख़सूसी मौक़िया ऐं ख़सूसी सियासी इख़्तियार छो मिलणु घुरिजनि, बराबरी इक्वल बेसिस ते क़ौमुनि खे हक़ हुअणु घुरिजनि ऐं असां उन राइट टू सेल्फ डिटर्मिनेशन ते बिल्कुलु अमल करे रहिया आहियूं। क़ौमुनि खे ख़ुदि मुख़्तियारी ॾियूं था, रेफरेंडम कराए उन्हनि खे अलॻि आज़ादी ॾियूं था, पंहिंजी फेडरेशन में रहनि या न रहनि, उन्हनि खे इहो हक़ हासिल आहे। पर लेनिन हिकिड़ी ॻाल्हि थो करे त सरमाएदार जेको तबिको आहे उहो वतन जा नारा हणी सिर्फ़ु पंहिंजे ذاتی मुफ़ादनि सेल्फ जेके इंट्रस्ट आहिनि उनखे सर्व कंदो आहे ऐं जॾहिं सियासी इक़्तिदार जी हासिलात जी पक थी ईंदी आहे या सियासी इक़्तिदार मिली ईंदो आहे त पोइ हू पंहिंजे उन्हनि सबूरनि कोलनि ऐं वाइदनि तां फिरी ईंदा आहिनि। नतीजे में जेके क़ौमूं विढ़नि थियूं, जेके उन्हनि में मौजूदु माशी तबिका आहिनि उहे विढ़नि था, उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो अमली फ़ाइदो नथो रसे। उहा हिकिड़ी सरमाएदारी जी घुर्ज क़ौमुनि खे हिकिड़े मरहले ते पए थी, छाकाणि त तारीख़ी मारूज़ी घुर्ज ऐं उन अंत त पूरो थियणु घुरिजे, पर उन में जेका तबिकनि जी मौजूदगी आहे, जेके पैदावारी सलाहियतनि ते असर अंदाज़ थी सघनि था, उहो पाण हिकिड़ो मुनज़म इताद ठाहे पाण में ऐं उन मां ई माण्हू पैदा थियनि जेको अॻिते हली करे मुनज़म हुक्मरान तबिके जी हैसियत में परोलतारी हुकूमत क़ाइमु कनि, जंहिंजे नतीजे में उन्हनि जो सही माना में क़ौमी हक़ ख़ुदि इरादत वजूद में ईंदो। लेनिन सॼी ॻाल्हि ॿोल इन पूरे पेराई में रखे थो ऐं स्टालिन इन खां वधीक एडवांस ॻाल्हि ॿोल रखे थो ऐं डायलेक्टिकली उनखे सम्झाए थो। क़ौमुनि जी जेका तारीख़ी नफ़्सियात आहे, क़ौमुनि जी फितरत आहे, उहो पंहिंजे किताब मार्क्सिज़म एंड द नेशनल एंड कॉलोनियल क्वेश्चन में जोसेफ स्टालिन उनखे डिटेल में डिस्क्राइब करे थो। हू चए थो त जेको क़ौमी मंडी आहे उहो तहज़ीब जो बुनियादु आहे ऐं क़ौमी मंडी उहा पहिरीं दर्सगाह आहे जिते सरमाएदार तबिको वेही क़ौमियत जो सबक़ु पढ़ंदो आहे, क़ौमपरस्ती जो सबक़ु पढ़ंदो आहे। उहो बि साॻी ॻाल्हि करे थो लेनिन सां ममासिलत रखंदे त जेके सरमाएदार तबिका आहिनि उहे पंहिंजे ذاتی मुफ़ादनि खे ओन करण लाइ, उनखे सर्व करण लाइ पीड़ियल जेके मुआशी तबिका आहिनि, जेके क़ौमी वजूद जी बहाली लाइ हथवारूं पिया ॾियनि, जॾहिं सियासी इक़्तिदार हासिल थिए थो त
उन्हनि कन लाटार करे था वञनि। तंहिंजे करे जेको कोरियत तबिको आहे, मुनज़म जेको परोलतारी जेको तबिको आहे, उहो पाण में ॿधी पैदा करे ऐं हक़ीक़ी जेको क़ौमी ख़ुदमुख़्तियारी जो सिरिश्तो बहाल करे ऐं उन ते असरदार थी सघे। इहा सॼी ॻाल्हि इन पस मंज़र आहे। हाणे वरी असां जॾहिं अचूं था मार्क्सिस्ट जेको एंटी कॉलोनियल जेको मूवमेंट आहे या एंटी कॉलोनियल जेको थिंकर्स आहिनि, उन में माओ जो शुमार थिए थो। माओ उन ख़ासि तारीख़ी हालतुनि में पैदा थियो जो 1924-27 में जॾहिं इनकलाब नाकाम थिए थो ऐं मुत्तहिदा महाज़ वजूद में अचे थो, चियांग काई शेक कोमनतांग जेका रिपब्लिकन पार्टी आहे ऐं कम्युनिस्ट जेका पार्टी हुई चीनी, उन जो इतिहाद थिए थो ऐं उन्हनि ख़िलाफ़ विढ़नि था। वरी जॾहिं उहो इतिहाद तज़ादनि जे अंदरि छिकताण ऐं वहदत मौजूदु हूंदी आहे, उहो फिरी पंहिंजे समाजी हैसियत खे दुश्मन हैसियत में बहाल कंदा आहिनि ऐं कम्युनिस्टनि ख़िलाफ़ ऑपरेशन कंदा आहिनि। 1931 खां 37 ताईं जेको जापान जो आख़िरी कब्ज़ो आहे, उन ख़िलाफ़ पहिरियों मोर्चो माओ संभाले थो ऐं एंटी कॉलोनियल मूवमेंट खे सगारो करे थो। ज़ाहिर आहे त शहरनि में रही नथो सघे। हिकिड़ी ईज़ाईंदड़ इहा ज़रूरत हुई जो वर्किंग क्लास खां कटिजी थो वञे ऐं ॻोठनि खे पंहिंजो वेड़ जो मर्कज़ ठाहे थो, हुते गोरिला फोर्स खे मुनज़म करे थो ऐं जापान ख़िलाफ़ हिकिड़ी वॾी वेड़ करे थो। उन पूरे पस मंज़र में जेको चियांग काई शेक आहे, उहो हिननि ते हमला कंदो थो रहे, हिन जे माण्हुनि खे मारींदो थो रहे। पाण वारी माओ मुंहिंजे ख़्याल में हुन जो जेको जी पोस्ट कॉलोनियल स्टडीज़ ते कमु आहे या बेटकित जे अंदरि क़ौमी आज़ादी या साम्राज मुखालिफ़ जेका तहरीक हुई, जी कंहिंखे हुन मुनज़म कयो। छाकाणि त पहिरीं बुनियादी हदफ़ हो बरतानिया जेके छाड़ता हुआ ऐं अमेरिका जे मार्फत जेको जापान उते बदमाशी पियो करे 1931-37 धारे माओ उनखे कन्फर्ट करे थो, हुन खां मुआलो अटकाए थो ऐं क़ौमी सवाल खे पंहिंजो बुनियादी हदफ़ थो ॼाणाए। माओ वटि ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जेको उसरियल मार्क्सिज़म में सवाल हूंदो आहे, उहो जेको सनती जेको मज़दूर हूंदो आहे, कोरियत हूंदो आहे, उन वटि घटि में घटि पंहिंजी ज़हनी सिता जेका आहे एतिरी मुनज़म हूंदी आहे जो पंहिंजी ज़रूरतनि ऐं शऊर जे ॿियनि शिकिलनि मां वाक़िफ़ हूंदो आहे। इनकलाब जे अंदरि माना हर अवल दस्ते वारो किरदारु अदा कंदो आहे, रहनुमा किरदारु। माओ वरी वर्किंग क्लास जेको थोरो घणो हो हुन खां कटिजी वियो, हुन पंहिंजे वेड़ जो मर्कज़ ठाहियो ॻोठनि खे ऐं द प्रॉब्लम्स ऑफ गोरिला वारफेयर स्ट्रेटजी अगेंस्ट जापान में माओ मिलिट्री टैक्टिक्स खे ॻाल्हि ॿोल रखे थो त पाणी में रहंदड़ मच्छियुनि वांगुरु गोरिला वेड़ कंदा आहिनि ऐं वक़्तु अचण जे मथे उभरी ईंदा आहिनि ऐं वरी जेॾी महिल वक़्तु ईंदो आहे त लिकी ईंदा आहिनि ऐं जॾहिं दुश्मन ईंदो आहे अॻियां त रिट्रीट कंदा आहिनि, पोइते हटंदा आहिनि ऐं जॾहिं दुश्मन थकिजी वेंदो आहे त हुनखे तंग कंदा आहिनि। माना माओ जूं जेके जंगी हिकमतूं ॿियूं हुयूं उहो सिंधू मां मुतासिर हुयूं, पर हुन खां एडवांस हुयूं, उहो आउट ऑफ वॉर थी पियो। जी माओ चए थो जेसीं ताईं असांजी जाग्राफी वेदत जी बहाली ऐं सियासी मौज जेको हक़ हाकमियत वारो जेको सवाल आहे उहो हल नथो थिए, तेसीं ताईं कम्युनिज़म ॾांहुं सोशलिज़म ॾांहुं नथो वधी सघे। इन करे जेको मार्क्सिस्टनि वटि जेको तनक़ीदी डिस्कोर्स आहे, जेको क़ौमी सवाल उहो उनखे हल करणु, तंहिंखां पोइ पॉलिटिकल इकोनॉमिक थियरी खे कंस्ट्रक्ट करणु, माना इक़्तिसादी सियासी जेको सिरिश्तो आहे, मुआशी निज़ाम आहे, उनखे सोशलिज़म जी बुनियाद ते बीहारनि था या लिबरल कैंपेन न्यो लिबरल जेको मॉडल ऑफ डेवलपमेंट आहे उन जे दायरे में आणनि था। इहो क़ौमी सवाल खे हल करण खां पोइ जेको साम्राज दोस्त थिए थो या इनकलाब दोस्त थिए थो, उहो बाद जो मरहलो तइ थिए थो। ही हारी तबक़नि खे मुनज़म थो करे ऐं कन्फर्ट करे थो, जापान खे भॼाए थो छॾे। पर उन पूरे में हिन जो डिस्कोर्स आहे त क़ौमी आज़ादी हासिल थियण खां पोइ जेके क़ौमी अवामी जमहूरी इनकलाब चवंदो माओ, त
बेचकियत ऐं साम्राज्यत जी मौजूदगी में उसरियल जेको बुनियादी तदाद हूंदो आहे उहो डायलेक्टिकल मटीरियलिज्म में क़ौमी आज़ादी क़ौमी निजात जो हूंदो आहे। तंहिंखां पोइ ॿिया समूरा मामला हल कबा। जी पोइ उन ते माओ वरी पंहिंजो जेको इनकलाबी मुआशी मॉडल जेको ठाहे थो रेवोल्यूशन जो आज़ादी खां पोइ, उहो मुख़्तलिफ़ तबक़नि जी आमरियत, माना उन में हेठियों बोर्ज़वाज़ी बि आहे, जेको नंढड़ो जेको सरमाएदार विचोलियो, ऐं ॿियो मथियों जेको उसरियल तबिको आहे, ऐं हिकिड़ो सरमाएदार आहे जेको परोलतारी आमरियत दौरान क़ौमी मददगार हो ऐं मुआशी तौरु उन जी कंहिं हद ताईं सपोर्ट कंदड़ हो। उन्हनि खे माओ माना हिकिड़ी हायरर्की बेसिस ते डिफाइन थो करे। साॻी तरह वरी असां ॾिसूं था हेॾा सभ खां वधीक जेको पोस्ट कॉलोनियल स्टडीज़ आहे मार्क्सी तनाज़र में, उन ते जेको अकेडमिक जेको वर्क आहे उहो फैनिन जो आहे, ऐं फैनिन खे हिकिड़ी अथॉरिटी सम्झो थो वञे। फैनिन बुनियादी तौरु माना हिकु आम माण्हू यूरोपी जेका रेशिस्ट जेका सिविलाइज़ेशन हुई उनखे हू तॾहिं सम्झे थो जॾहिं मांटिक में ई फौज में भर्ती थिए थो, उते ई साम्राज्यक ऐं फ्रेंच साम्राज्य जी असुल चेहरे खे महसूस थो करे। हू बैक हूंदा आहिनि ऐं हिननि खे अॻिते मोकिलींदा आहिनि, जेकॾहिं मरनि बि त कारा मरनि। ऐं फ्रेंच साम्राज्य हो उहो हिननि खे माना मेंटली जेको इवॉल्व हिकिड़ो तबिको हूंदो आहे उन खां बि ताईं घटि हिकिड़ो एप जी शिकिल में हिननि खे ॾिसंदा हुआ त बाबा हिननि जे एज एन अपीरेंस ज़ाहिरी शिकिल छबी में ही थुल्हा बतारा आहिनि, चप वॾा आहिनि, नक भला आहिनि, माना फैलियल आहिनि। माना हिकिड़ो पहिरियों जेको इमेज आहिनि जेको तसवर जुड़े पियो उहो जेको फ्राइड चवंदो त लाशऊर जे अंदरि बदतेज़ी बि हूंदी आहे, छाकाणि त दॿियल क़ुम आहिनि, अणपूरियूं ख़ुशियूं आहिनि, ख़्वाहिशूं आहिनि जिन जो तारीख़ी तौरु पूराओ कोन थियो, उहे अनकॉन्शियस माइंड जे अंदरि माना जेको सिनो आइसबर्ग हूंदो आहे उन वांगुरु तरंदड़ हूंदियूं आहिनि, जेके लाशऊर मां कॾहिं कॾहिं शऊर ॾांहुं मुंतकिल थी वेंदियूं आहिनि ऐं पाण मुरादो ऐं अपथर्स्ट फोर्स माना जेको पाण मुराईंदो इज़ादड़ लताओ बणिजी ईंदो आहे अदब में ॿियनि सूरतनि में, उन जी दॿियल ख़ुशियूं ख़्वाहिशूं ऐं अणपूरा सदमा साम्हूं अची वेंदा आहिनि। शऊर फ्राइड चवंदो त शऊर में तेज़ीब आहे, सिविलाइज़ेशन आहे। हाणे हिननि खे बदतेज़ीब सम्झनि पिया छो त सभु हिननि जे जेको अपेरेंट इमेज आहे, ज़ाहिरी जेको हुननि जी शिकल छबी आहे, उन बुनियाद ते हुननि जे ज़हन में एप ऐं ॿियूं शयूं ज़हन में अचनि थियूं ऐं ट्रीट बि इन बुनियादनि ते कनि था। जॾहिं ही वञे थो यूनिवर्सिटी में पढ़णु साइकेट्री में, उते ई फ़लसफ़े खे गॾोगॾु पढ़े थो, ऐं जेॾी महिल ही साइकेट्रिस्ट मोटे थो त हेगल, मार्क्स, लेनिन ऐं पूरी यूरोपियन जेका उन वक़्त जी जेका फिलॉसफी ऑफ प्रैक्सिस उन खे ई पढ़ी अचे थो ऐं उन में तनक़ीदी डिस्कोर्स खणी थो अचे। ऐं हिन जी जेका पहिरीं जेका थीसिस हुई साइकेट्री में उहा हुई वाइट स्किन ब्लैक मास्क, त उनखे एक्सेप्ट नथा कनि, बहरहाल बाद में किताब पब्लिश थो करे। फैनिन जॾहिं अचे थो रिहेबिलिटेशन सेंटर में, उते मरीज़नि जो तइदाद हिकिड़ो जजो आहे, घणो आहे, ऐं ॿियो हुननि खे ट्रीट माना हिकिड़ो थर्ड कैटेगरी जा जेके टी हैसियत में जेके समाजी तौरु माना हुनखे ट्रीट कयो वेंदो आहे, संगुरनि में ॿधा पिया आहिनि, ज़ंजीरुनि में ॿधा पिया आहिनि, साफ़ सुथराई न आहे, ऐं उन्हनि लाइ ॻाल्हि ॿोल जो तरीक़ो आहे उहो बि जाबराणो आहे, माना तशदुद पसंदि आहे। हाणे उहे एंटीमेसी जेका हूंदी आहे, जेको हिकिड़ो कन्फेशन जो जेको मरहलो हूंदो आहे, उहो कीअं जुड़े साइकेट्रिस्ट सां, पंहिंजी ॻाल्हियुनि पंहिंजे ज़हन जे अंदरि मौजूदु लाशऊर में जेको जबर आहे उन खे कीअं इज़ारनि। साइको एनालिटिकल जेको मॉडल आहे फ्राइड जो, उन ते पूरो लहनि नथा, उन जी क्रेडिबिलिटी ऐं क्राइटेरिया खां हटी वञनि था।
फैनिन उन जो साइको एनालिटिक करे थो, साइको एनालिसिस। तो बाबा हिकिड़ो त ही फ्रेंच साम्राज्य खे उनखे जबर ऐं ज़ुल्म ॾाढ हिन जे ज़हननि में विचल आहिनि। नतीजे में हिननि जो हमदर्दाणो रवैयो या सिंपैथेटिक जेका इंटीमेसी आहे उहा जुड़े ई नथी। फैनिन इन नतीजे ते पहुचे थो त बाबा टीं दुनिया में या बेशकियती समाजनि में पेरीफ्रीज जेके आहिनि कॉलोनीज़, उन जे अंदरि जेका साइंस आई आहे उहो बि जबर जो मादी औज़ार बणिजी आई आहे। ऐं फार्मास्यूटिकल साइंस जेका जेनरिक मेडिसन आहे उहो बि जबर जी शिकल में आई आहे। माना साम्राज्य जो हथियार बणिजी करे हिते मरी वई आहे, इम्प्लीमेंट कई वई आहे मथां खां। उहो को इनकलाबी जदीदियत जो नतीजो न आहे, पर उहा अणपूरी मथां खां मड़ियल जदीदियत जो नतीजो आहे, जंहिंमें माण्हू उहो तारीख़ी इर्तिका जा मरला पार न करे सघंदो आहे, उन दग ते न पहुचंदो आहे। फैनिन चए थो त मॉडर्न साइकेट्री हैड कम विद इन एन असॉल्ट, त जदीद नफ़्सियात हिते हमले ते आई आहे, उन जी नफ़ी करे थो। फैनिन वरी हिकिड़ो ॿियो ज़बरदस्त कमु करे थो त चए थो त पोस्ट कॉलोनियल जेके समाज आहिनि या बेशकियती क़ौमुनि जो जेको सुपर स्ट्रक्चर हूंदो आहे उहो हिकु ई वक़्तु इकोनॉमिक बेस हूंदो आहे ऐं उन मां सिधी मुज़ाहिमत जनम वठंदी आहे। तंहिं करे जेके बेशकियती कॉलोनीज़ आहिनि उन में जेको क़ौमी सवाल आहे, मार्क्सिज़म खे उनखे सम्झण जी ज़रूरत आहे ऐं उनखे तरक़ी बख़्शाइण जी ज़रूरत आहे। फैनिन सॼो उन ते पंहिंजो डिस्कोर्स जोड़े थो ऐं हू रेडिकल जेके रेवोल्यूशनरी क्लासिस आहिनि उन खे आइडेंटिफाई करे थो, रिकग्नाइज़ करे थो त कहिड़ा तबिका असांजो इनकलाब में मादी मददगार थी सघंदा ऐं कहिड़ा तबिका असांखे दोखो रसाए सघंदा। उन में फैनिन जेको जेको इंडस्ट्रियल जेको प्रोलेटेरिएट आहे, सुधरियल शिकिल में जेको पोरित तबिको आहे, उन जी मुनाफ़िकी, मौक़े परस्ती ऐं जेको साम्राज्य आहे फ्रेंच, उन जो जेको उखरियल जेको सरमाएदार आहे, उन्हनि जा हिकिड़ा ॻंढियल उन्हनि जा मुफ़ाद आहिनि, उन सां लाॻापियल ॾेखारे थो त भई हीउ असांजो मददगार तबिको कोन थी सघंदो। ॿियो वरी हू चए थो त पोस्ट कॉलोनियल लंपन कंप्राडोर, माना जेको साम्राज्य जी शऊर जी तश्कील ऐं ज़हन सां बि हेठियां ताईं कंदो आहे, उहो तइलीमी इदारा कंदा आहिनि, शऊर सां शादी कंदड़ इदारा कंदा आहिनि ऐं नज़रियाती जेके पॉलिसीज़ आहिनि, जेके डिसीशन मेकिंग थॉट प्रोवोक कंदा आहिनि, इनहेंस कंदा आहिनि, माण्हुनि खे पाण आणिजे ऐं उन माना हिकिड़ी कल्चरल हेजेमनी जेको ग्रामची ॻाल्हि ॿोल कंदो आहे त उन कॉम्प्लेक्स कल्चरल हेजेमनी नज़रियाती सकाफ़ती हथियार सां उन्हनि खे यरगमाल कजे। फैनिन उन में चए थो त उहो बि असांजा मददगार कोन थींदा, छाकाणि त उन्हनि जो सिधी रीति मुफ़ाद साम्राज्य जी सिरिश्ते सां गंढियल आहे, बेशकरी सिरिश्ते सां गंढियल आहे। उहो वरी ॻाल्हि ॿोल खे वरी खुटाए थो त पोस्ट कॉलोनियल जेको लंपन कंप्राडोर आहे, माना अहिड़ो तबिको जेको सोशो प्रोडक्टिव एक्टिविटी खां कटियल हुजे, पैदावारी समाजी अमल खां उहो मुख़्तलिफ़ सूरतुनि में तव्हां फोरुन ऐं ॿियनि शिकिलुनि में तव्हां उन्हनि खे ॾिसो, उहो बि असांजो मददगार कोन्हे। फैनिन बेशकियती सिरिश्ते अंदरि बुनियादी इनकलाबी कुवत हारी तबिके खे सम्झे थो ऐं फैनिन उन लाइ हिकिड़ो मख़सूस इस्तिलाह कतब आणे थो त पोस्ट कॉलोनियल प्रोलेटेरिएट या आम फैम ॿोली में जेकॾहिं ॻाल्हि खे रखिजे त बेशकियती या ॾेही प्रोलेतारी, असांजो पीजेंट्री क्लास मुस्तकिल मादी मददगार थींदो ऐं इनकलाब जो रहनुमा थींदो। इन ॻाल्हि ते अची सॼे पंहिंजे नैरेटिव खे बिल्डअप करे थो ऐं डाइल कॉलोनिज़म आख़िरी उन जो जेको किताबु हो साम्राज्य जो मौत, उन में वायोलेंस खे एज एन एलिमेंट माना यूटिलाइज़ थो करे। उहा तशुदुद हिकिड़ो बुनियादी अंसर आहे जेको साम्राज्य तरफ़ां उन रद्द अमल में उन नतीजे में पैदा थिए थो। साम्राज्य वटि अॻे ई हथियार मौजूदु आहिनि, अॻे ई वेड़ लाइ तयारु आहिनि ऐं बेशकियती सिरिश्तो क़ौमुनि खे मारे
मञाए कोई सुकून न वेंदो। त हाणे जेको हू माना ऑफेंसिव जेको माना दिफ़ाई शिकल में ही पंहिंजो दिफ़ा कंदा, जवाबी इनकलाबी तशद्दुद कंदा, त हू चवंदो त आख़िरी नतीजे में साम्राज्य जी जेका शिकस्त आहे उहो तशद्दुद पसंदि अमल आहे। ऐं उन जा जेके मेंटल काज़िस आहिनि, साइकोलॉजिकल जेके डिसऑर्डर आहिनि, उन नेगेटिवली क़ौमुनि ते इन्फ्लिक्ट कीअं करे थो, उन जा मनफ़ी असर कहिड़ा पवंदा, उन ते फैनिन ॻाल्हाए थो ऐं चए थो त वायोलेंस इज़ नॉट गुड थिंग इन इट सेल्फ। तशद्दुद को सुठो अमल न आहे, पर तारीख़ी मारूज़ी घुर्ज जेकॾहिं साम्राज्य सां असां नेगोशिएट कंदासीं त ईअं थी कोन थो सघे त हाकिम ऐं ग़ुलाम ॿई गॾिजी विहनि ऐं उन बैठकेती सिरिश्ते मां मुकमल आज़ादी माणे या डीकॉलोनाइज़ेशन जे मरहले खे पूरो करे, त हिकिड़ी स्थिति जनम वठंदी आहे। फैनिन ऐसी ताईं पहुचे थो। इन खे वरी एमएलकार केब्राइल जेको ज़ाहिरी ॻाल्हि आहे त एग्रेरियन इंजीनियर हो, सुठे स्कूलनि मां पढ़ियो, ख़ानदानी माण्हू हो, ख़ानदानी इन सूरत में तो विचे माना सरमाएदार तबिके मां हो, उहो ऑर्गेनाइज़ेशन खे मुनज़म थो करे, अफ्रीकन पार्टी फॉर द इंडिपेंडेंस ऐं यूनियन गनी ऑफ केप वर्दी। उहो चए थो त फैनिन जो जेको इहो नुक़्ते नज़र आहे उन खां डिफर थो रखां त बुनियादी इनकलाबी जेको तबिको आहे उहो पोरियत तबिको आहे, जेको सनती मिलनि जे अंदरि, इंडस्ट्री जे अंदरि कमु करे थो, उहो ई असांजे हिन इनकलाब में रहनुमा थी सघे थो ऐं नतीजा ॾेई सघे। ऐं ॿियो जेको एग्रेरियन जेको क्लास आहे, जेको हारी आहे, उन खे उहो इनकलाबी हिकमत अमलियूं ऐं इनकलाब या मरहला सम्झाइण तमामु ॾुखियो कमु आहे। उहो तमामु पैसिव ऐं डिसइंटीग्रेटेड माना हिकिड़ो टुटल जेको डिस्टार्टेड कॉन्शियस हूंदो आहे, उन टुटल शऊर में हू पंहिंजी ॻाल्हि खे सम्झनि था ऐं उन दायरे में हलनि था। ऐं वरी उहो जेको विचोलो जेको बोर्ज़वाज़ी ऐं सरमाएदार उन जे इनकलाबी किरदार खे बि ॻंढे थो अंदरि, जदली वेदत माना टिनी तबिकनि में ठाहे थो। त बैठकेती सवाल आख़िरी नतीजे में आहे ई क़ौमी, सियासी ऐं जोग्राफी आज़ादी जो सवाल। हू चए थो त बाबा जॾहिं विचो जेको सरमाएदार तबिको आहे, जेको पंहिंजी इनकलाबी ख़ुदकुशी करे, पंहिंजे तबिके जी हैसियत में ख़ुदकुशी करे, वरी नई शिकल में प्रोलेटेरिएट मज़दूर तबिके जी आमरियत में जनम वठे ऐं उन में ज़िम थी वञे, माना एब्ज़ॉर्ब थी वञे हिस्टोरिकली, ऐं पंहिंजे जेके ज़ाती मुफ़ाद आहिनि उन पार्शियल नेगेशन ऑफ इंटरेस्ट माना जुज़वी मुफ़ादनि जी नफ़ी करे ऐं इज्तिमाइयत ऐं इश्तराकियत जे बारे में सोचे त हू इनकलाबी थी सघे, पर उन खे सियासी इक़्तिदार अॻिते हली करे हवाले कोन कबो। उन खे वरी बि वाॻू संभालींदड़ हेठियों तबिको हूंदो, प्रोलेटेरिएट ऐं पीएनसी क्लास। त हू माना हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो आलापाई जो नज़रियादानो ऐं तख़लीक़ी मार्क्सवादी जेके चइजे, जीअं ग्रामची हो, फैनिन हो, एकेडमिक जेके थियोरेटिकल जेके मार्क्सिस्ट हुआ, इन वांगुरु हू सॼी ॻाल्हि ॿोल रखे थो त क़ौमी सवाल जेको बुनियादी तौरु आहे ई, जीअं केब्राइल चए थो त बाबा क़ौमी आज़ादी बुनियादी तौर ते हिकिड़े समाज जे अंदरि रहंदड़ माण्हुनि जो संदन तारीख़ खे नए सिर तख़लीक़ करण जी ख़्वाहिश जो नालो आहे। ऐं क़ौमी आज़ादी जेका आहे उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पैदावारी जेके मादी क़ुवतूं आहिनि उन जी ओसर खे तरक़ी ॾियारणु हूंदो आहे, जिन ते साम्राजी पाबंदियूं लाॻू हूंदियूं आहिनि। यानी क़ौमी आज़ादी हासिल ई मुकमल तौरु तॾहिं थींदी आहे जॾहिं पैदावारी क़ुवतूं मुकमल तौरु ॿाहिरीं बालादस्ती मां ख़ारिज थी वञनि या निकिरी वञनि, माना पंहिंजो हिकिड़ो डोमिनेंट नैरेटिव ठाहे ऐं इनकलाब दोस्त तबिकनि सां ॻंढिजी वञे। सरमाएदारी हालतुनि खे माना ॾाढो डीपली एमएलकार केब्राइल सम्झाए थो, ईअं ई फैनिन सम्झाए थो।
इहो पोस्ट अफ्रीकन लिटरेचर आहे जेको भेटकेती सवालनि ते ॾाढो तनक़ीदी थियो आहे ऐं उन हालतुनि ऐं भोगनान जबर जी मुख़्तलिफ़ शिकलनि स्लेब जेके हिकिड़ो नोशन बिल्डअप थियो, माण्हुनि खे ग़ुलाम करे खयो वेंदो 16वीं 17वीं 18वीं 19वीं 20वीं सदी ताईं 1,20,00,000 अफ्रीकन माण्हुनि खे ग़ुलाम करे अमेरिका ऐं ऑस्ट्रेलिया, फ्रांस, नेदरलैंड, स्वीडन इन्हनि मुल्कनि में वञी इन्हनि खे विकियो वियो ऐं फोर्सिबली इन्हनि खां लेबर वर्क करायो वियो। फेनिन चए थो ही जेका यूनिवर्सल थियरी ऑफ एलिनेशन आहे मार्क्स जी, वैज्ञानिक जी जेका इज्तमाही जेका थियरी आहे, माण्हू पंहिंजे पैदावारी तख़लीक़ी कुवत खे सरमाएदार वटि विकिणे थो, उन जी ख़्वाहिशनि ते उन जी मर्ज़ी ते उहो पोरियो करे थो ऐं पंहिंजे पोरे ते हुनजो इख़्तियार न हूंदो। जेका शइ हू ठाहे थो उहा मार्केट में खेसि ख़रीद करणी पए थी। माना जेको तख़लीक़ी शऊर आहे उहो निपुड़जी थो वञे ऐं जेके मोल जेको पोरियो आहे उहो ज़िंदा समाजी वजूद ते हावी थियो वञे। हाणे मार्क्स जी थियरी सां ऐं इख़्तिलाफ़ इन करे रखां थो, फेनिन चए थो त भला यूनिवर्सल थियरी ऑफ एलिनेशन त सिर्फ़ु लेबर खे एक्सप्लॉइट कंदी आहे, पोरे जो इस्तेसाल कंदी आहे, पूरे तबिके जो इस्तेसाल कंदी आहे, पर तारीख़ी ओसर जे नतीजे में एक्सप्लॉइटेटिव जेको लेबर आहे उहो उन मां निजात माणे सुठे तबिके ताईं पहुची सघे थो, सरमाएदारी तबिके ताईं पहुची सघे थो ऐं पंहिंजी समाजी हैसियत खे ॿीहर बहाल करे उन्हनि सां गॾिजी सघे थो। पर असांजो जेको तारीख़ी सवाल आहे उहो त एज़ एन अपीरेंस, असांजी शिकल छपी ज़ाहिरी बीहत में, माना असां कारा आहियूं रंग में, ॾिसण में ई असां एक्सप्लॉइट थियूं था, असांजी वेगाणप जो इहो बि सबबु आहे। मार्क्स ने ते जेको हिस्टोरिकल मटीरियलिज्म में चए थो त जेको कारनि जो जेको उजरती पोरियो आहे उहो तेसीं ताईं आज़ादु कोन थींदो जेसीं ताईं ॻोरनि जो जेको उजरती पोरियो आहे मुकमल तौरु आज़ादु नथो थिए। माना हिक ॿिए सां गॾियल जदली सवाल इन जी नफ़ी थो करे फेनिन। माना असां ॾिसूं था त यूरोप जे अंदरि हिकिड़ियूं थियरीज़ वजूद में अचनि थियूं। यूरोपियन जेके वेस्टर्न जेके थिंकर आहिनि, फिलोसफर आहिनि, उन्हनि बाबा समाज हीअं हुअणु घुरिजे ऐं क़ौमी सवाल हीअं हल थींदो ऐं औरत सवाल हीअं हल थींदो। माना हुननि सिर्फ़ु आइडियलिस्टिक माना हिकिड़ी थियरीज़ ॾिनियूं त थियणु छा घुरिजे, वॉट इज़ टू बी डन। पर हेॾां तव्हां ईंदो पेरीफ्रीज़ में, सेमी पेरीफ्रीज़ में, थर्ड वर्ल्ड में, त उन्हनि प्रैक्टिकल शिकल में इनकलाबी हिकमतनि जूं इम्प्लीमेंट कयूं, लागू कयूं, पंहिंजे इन तारीख़ी फेज़ मां निकिता, समाज जी नए सर जोड़जुक कई, नए इंसान जी तख़लीक़ ऐं तहमीर जे सवाल खे हल कयो ऐं जदीद मुआशी सिरिश्तो मुनज़म कयो। माना उन्हनि अमली शिकल में इहो करे ॾेखारियो। चवण जो मक़सदु इहो आहे त इहो हिकिड़ो तारीख़ी सवाल आहे जिन ते अञा ताईं ॻाल्हि ॿोल नथी थिए। असांजा अदीब दानिशर सिर्फ़ु यूरोसेंट्रिक मॉडल ऑफ नॉलेज आहे उन ते ई रिलाए कनि था ऐं उन खे ई कंफाइन हिकिड़ो डामेन सम्झंदा त बाबा ही तारीख़ी शऊर जो वेकिरो आहे ऐं सॼो सच इन में ई समायल आहे। ईअं न आहे। तव्हां जेकॾहिं आहे को सवाल पुछो। जी जी कंवर, तव्हां ज़बरदस्त तमामु ॻाल्हियूं ॿुधायूं तफ़सीली। सो वाकई ईअं ई आहे, असांजा दोस्त जेका यूरोपी प्रोपगंडा आहे या यूरोपी जेके नज़रिया आहिनि सिर्फ़ु उन्हनि ते ई अमल कंदा ऐं उन्हनि खे ई तरक़ी पसंदी सम्झनि था। सो जेका तव्हां ॻाल्हि कई यूरोप जा जेके नज़रिया हुआ क़ौमी मामलनि ते या ॿियनि जेके बि समाजी पहलू आहिनि उन्हनि ते, उहे सिर्फ़ु ख़ाली तसवुर हुआ, ख़्याल हुआ, पर क़ौमी आज़ादी जे इनक़लाबनि खे हक़ीक़ी जेके इनक़लाबी तहरीकूं उन्हनि खे जेको अमली जामो पहिरायो ख़ासि तौर ते टीं दुनिया जे मुल्कनि, ख़ासि तौर ते पाण खे अफ्रीकी जेके मुफ़त आहिनि उहे क़ौमी आज़ादी जी तहरीकुनि में उन्हनि जो हिकिड़ो वॾो नुमाया किरदारु नज़र अचे थो। जीअं तव्हां कैबराल जी ॻाल्हि करे वियो, जी या मुख़्तलिफ़ हुते अॻुवान। सो तव्हां लैंड जी ॻाल्हि कई, मार्क्स पारां आयरलैंड जी आज़ादी जी हिमायत
एंगल्स खे जेको लिखे थो त मुंहिंजी पोईं ॻाल्हि जेका हुई त बर्तानिया जो सोशलिस्ट जेको इनकलाब आहे उहो आयरलैंड जी क़ौमी आज़ादी खे यकीनी बणाईंदो, पर पोइ मार्क्स उन ॻाल्हि तां दस्तबरदार थिए थो ऐं चवे थो त न, ईअं न आहे, पर आयरलैंड जी क़ौमी आज़ादी ई बर्तानिया में या यूरोप में सोशलिस्ट इनकलाब खे यकीनी बणाईंदी। सो इहो पूरो मामिलो। ऐं ॿियो हेॾां केबराल खे पाण ॾिसूं था, कामरेड ख़ासि तौर ते अंगोला जे अंदरि जेको MPLA जेका तंज़ीम हुई, पीपुल्स मूवमेंट फॉर द लिबरेशन ऑफ अंगोला, उनजो अॻुवाण हो डॉक्टर आगस्टिनो नेतो। उहो पोर्चुगाल जे ख़िलाफ़ जेका क़ौमी वेड़ आहे उन में हू जेके जोनस साउंड ऐं होल्डन रॉबर्टो जहिड़नि रुजत परस्तनि सां ठाह करे थो। ॿिए पासे तव्हां माउथ जी ॻाल्हि कई त जॾहिं जापान उते अटैक करे थो त हू कोमिंटांग पार्टी सां चियांग काई शेक सां ठाह थो करे, ऐं सभ खां पहिरीं हू जापान खे जेको धारियो कब्ज़ागीर आहे, जेको फोरू आहे, जंहिं जेको हमलावर आहे, उनजे ख़िलाफ़ हू गॾिजी वेड़ कंदा। ख़ैर कोमिंटांग जो हुन में कहिड़ो किरदारु आहे, पर माऊ हुन सां गॾु वेहे थो। साॻी रीति पाण फलस्तीन में ॾिसूं था त कामरेड जॉर्ज हवाश, पॉपुलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पैलेस्टाइन, तमामु वॾो जॉर्ज हवाश तमामु वॾो कम्युनिस्ट अॻुवाण हो। हू इज़राइल लेबर पार्टी सां या कम्युनिस्ट पार्टी सां किथे बि ठाह नथो करे, न ई हुननि सां गॾिजी वेहे थो, पर हू यासिर अरफ़ात जहिड़े मुस्लमान सां वेहे थो, हमास ऐं जिहाद इस्लामी सां उहो ओसलो ठाह खां पोइ गॾिजी वेही, यानी हू चवे थो ऐं जेके दुश्मन धुरियूं आहिनि, इज़राइल जा जेके लेबर आहिनि या कम्युनिस्ट आहिनि, ऐं उन्हनि सां ठाह न कंदुसि, पर आऊं पंहिंजे वतन जे जेके मज़हबी धुरियूं आहिनि ऐं उन्हनि सां बि गॾिजी क़ौमी वेड़ में उन्हनि सां गॾिजी शामिल थी सघां थो। सो हिते इहो बि पाण वटि पाण अचूं था त हिते इहो आहे त हिते क़ौम परस्त सोशलिस्टनि खे गॾु वेहारण लाइ तयारु कोन्हनि, ऐं सोशलिस्ट वरी क़ौम परस्तनि सां गॾु वेहण लाइ तयारु कोन्हनि। हू चवंदा त क़ौम परस्त तरक़ी पसंदि कोन्हनि, ऐं हितां जा जेके सोशलिस्ट आहिनि उन्हनि खे तव्हां ॾिठो हूंदो त हू जेका हिते बाला धुर आहे, जेका काबिज़ धुर आहे, उनजे असर हेठि, यानी उतां पिया ही सॼा हैंडल थियनि, उतां पियो हिननि खे हलायो वञे। सो इन समूरे मामले खे कीअं था ॾिसो मौजूदा सूरत हाल में, जिते मुकमल तौर ते हिकिड़ी जदीद बणिजी चुका आहियूं? इन सूरत हाल में छा इहो मुमकिन न आहे त क़ौमी धुरियूं ऐं सोशलिस्ट धुरियूं गॾिजी वेही बेठिकट मुखालिफ़ का तहरीक हलाए सघनि? कमरेड, तव्हां ॾाढो सवाल बहितरीन कयो आहे। ॾिसो त पाकिस्तान जी जेका वफ़ाक़ी जेका फेडरेशन आहे, उनजा जेके फेडरेटिंग यूनिट्स आहिनि, वफ़ाक़ी इकाइयूं ऐं वफ़ाक़ी वहदतूं जी हिकिड़ी मुकमल नफ़ी मिले थी, ऐं इनकार जे वतन जो को राइज मिले थो। हिते क़ौमुनि जे तारीख़ी तशख़ुस ऐं वतनी जेका जाग्राफी वहदत आहे, उन ते सिधी रीति फ्रंटल अटैक पाकिस्तानी एस्टेब्लिशमेंट फौज ऐं हुक्मरान जेको ब्लॉक आहे उन जी शिकल में मिले थो। हाणे मेगा नैरेटिव्स जेके हूंदा आहिनि, ग्रैंड नैरेटिव्स, उहे तारीख़ी तौरु हिकिड़नि ख़ासि खितनि में ईंदा आहिनि। जीअं लाहौर में इस्लाम आयो, माना असांखे ॼण इस्लाम जी ख़बर ई न हुई, त उहे माना पंहिंजी थियरी खे हतमी शिकल में सम्झंदे डोमिनेंसी मरनि था, ऐं असांजा जेके हिते कम्युनिस्ट आहिनि उहे वरी उनखे आमना सदना करे तस्लीम कनि था ऐं उनखे फॉलोअप कनि था त बाबा हिननि जी जेका थियरी आहे उहा कतई एब्सोल्यूट आहे, तंहिंजे करे इन जे पोयां हलो। त मतिलबु त हुननि जा जेके तारीख़ी जेके मफ़ाद आहिनि उहे पंहिंजे वतन, जाग्राफी हदुनि ऐं क़ौमी तशख़ुस ऐं धारी आबादकारी सां लातालुक थियल आहिनि, कटियल आहिनि। सिधी रीति हुननि जो जेको हिकिड़ो ऐं चवंदो नॉन हैबिचुअल जेको अलायंस आहे, गैर फितरी जेको इताद आहे, उहो वरी उन्हनि क़ौमुनि सां आहिनि जिन क़ौमुनि वटि हिकिड़ो मार्क्सिस्ट जेको स्कूल ऑफ थॉट आहे, उनजो नैरेटिव आहे, उहो डैम मुखालिफ़ बि कोन्हे, डैम जे हक़ में आहे। कम्युनिस्ट तव्हांजो डैम जे हक़ में ॻाल्हाईंदा ऐं चवनि था त बाबा असां हिते वेही करे सिंध जी क़ौमी आज़ादी घुर या उन हिमायत नथा करे सघूं। बलोचिस्तान जी क़ौमी आज़ादी ऐं उनजो जेको सोशल स्ट्रक्चर आहे, हुते समाजी स्ट्रक्चर ई अहिड़ो आहे त हू जबलुनि ऐं पहाड़नि में विड़ी सघनि। असां उन्हनि खां इहा उमेद नथा रखूं, एक्सपेक्ट नथा कयूं त बाबा हू सियासी आज़ादी ऐं सियासी तहरीक खे मुनज़म नमूने हलाए। माना इन हिमायत खे बि पंहिंजे मुफ़ादनि जे दायरे में ॾिसनि था ऐं रियासत जे डप
सां चुप रहंदा। ॿी ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान जेका हिकिड़ी स्टेट आहे, हुनखे गैरिज़न स्टेट चओ या रेंटियर स्टेट चओ, जेके किराएदार रियासतूं आहिनि, मसवाड़ी हुननि वटि हिकिड़ो मंतक आहे त आलमी जेके मल्टीनेशनल कॉर्पोरेशन्स आहिनि, कंपनीज़ आहिनि, उन वटि तारीख़ी क़ौमुनि जा जेके वसीला आहिनि उन्हनि खे विकिणी दे जस्ट गेट रेंट, मतिलबु उन्हनि खां किरायो वसूल कंदा आहिनि, मसवाड़ वसूल कंदा आहिनि। त असांजी तारीख़ी जाग्राफी वेदत असांजो क़ौमी सवाल पाकिस्तान जी नज़र में न कम्यूनिस्टनि वटि अहमियत रखे थो, न हुक्मरान तबिके वटि अहमियत रखे थो, न वरी जेके ॿियूं बालादस्त क़ुवतूं आहिनि। टी ॻाल्हि, रंजीत गोआ चवंदो त सिक्योरिटी एपेरेटस ऑफ स्टेट, जेके रियासत या जबुर या मादी औज़ार आहिनि, जिते कल्चरल हिजमनी कोन हूंदी आहे, सकाफ़ती नज़रियाती जेको ग़ालिब हिकिड़ो नज़रियो हूंदो आहे, जंहिंजे बुनियाद ते क़ौमुनि ऐं पीड़ियल मुआशी तबिकनि खे पाण सां ॻंढे उन्हनि खे तहरीकनि खे माठो कंदा आहिनि, पैसिव कंदा आहिनि। उते डोमिनेंस विदाउट हेजेमनी, माना उते रुगो जबर तशद्दुद जे बुनियाद ते रियासत पंहिंजे हूंद खे इज़ारे थी। त हिते ॾिसो त तव्हां इहो तशद्दुद, जबर ऐं धारी आबादकारी जे सवाल ते असांजे कम्यूनिस्टनि जी मौक़ेपस्ती ॾिसण वटां मिलंदी। हाणे इस्टेब्लिशमेंट जॾहिं फ़ैसिलो करे चुकी आहे त जेके इलीगल इमिग्रेंट्स आहिनि उन्हनि खे ॿाहिरि मोकिलियो वञे, तॾहिं असां वटि ह्यूमैनिटेरियन ग्राउंड ते इहो नैरेटिव बिल्डअप थिए थो त बाबा ही रियासत जा सतायल आहिनि, रियासत हिननि खे तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि, तंहिंजे करे इंटरनली डिस्पसेस पर्सन आहिनि, पंहिंजे वतन मां तड़जी अची हिते कमु कनि पिया ऐं हिननि खे ॿाहिरि कढियो न वञे, इन जा वॾा क्राइसिस पैदा थींदा। ऐं डॉन जहिड़ी अख़बार जेको वर्ल्ड क्लास जी आहे, उन जो एडिटोरियल 6-7 ॾींहं पहिरीं लिखियो पियो, उहो पढ़ियो मां, उहो उन बॉर्डर कॉन्फ्लिक्ट ऐं उतां खां ईंदड़ गुड्स ट्रांसपोर्ट, हिते जेको हिननि जो बिज़नेस में जेको हथ वंडाइण आहे, एंटरप्रेन्योरशिप, रियल एस्टेट बिज़नेस में हिननि जी जेका सीड़पकारी आहे, ॿियनि जेके कंज़्यूमर गुड्स आम वापे शयुनि में जेको हिननि जो किरदारु रहियो आहे पठाणनि जो, उन ते ॻाल्हि ॿोल रखी अची करे ह्यूमैनिटेरियन बेसिस ते ऐं कारपोरेट सेक्टर जे बुनियादनि ते इन खे बाईपास कंदा ऐं असांखे नसुल बस रशिद सम्झंदा त बाबा ही छो अहिड़ो बेवकूफ़ इख्तियार था कनि। वरी पीपी जहिड़ी जेका गद्दार पार्टी आहे, जेको स्टेट सां सिधी रीति नेगोशिएशन करे मामला तय करे था कनि, बार्गेनिंग करे, हिकिड़ो अणलिखियो हुननि जो इताद आहे, कंप्रोमाइज़ आहे त बाबा तारीख़ी वसीलनि जी फुलुट कयो, सभु कुझु कयो, पर असांखे बसि इक़्तिदार ॾियो। त इहे सभु शयुनि जे हालतुनि जी मौजूदगी में क़ौमपरस्ती ऐं कम्यूनिस्ट ब्लॉक में हिकिड़ो जेको चवंदा आहिनि द प्लेस ऑफ एंटागोनिज़म इन कॉन्ट्राडिक्शन, त एंटागोनिस्टिक हिकिड़ो कॉन्ट्राडिक्शन आहे जेको तज़ाद जी सूरत में मिले थो। क़ौमी तहरीक, माओ चवंदो हो त खाबी दुर जी क़ौम परस्ती, माना उहा तरक़ी पसंद हूंदी आहे, वतन दोस्त हूंदी आहे ऐं एंटी कॉलोनियल शिकल में पाण खे इज़ारींदी आहे, साम्राज मुख़ालिफ़ तहरीक हूंदी आहे। खाबी दुर जी क़ौम परस्ती वारो सवाल हिते ख़तमु आहे। लेनिन जो राइट टू सेल्फ डिटर्मिनेशन हिते हिननि वटि अहमियत कोन थो रखे, स्टालिन जो डॉक्यूमेंट हिननि वटि अहमियत नथो रखे, ऐं पूरी 20वीं सदी जे अंदरि जेके बैठियल मुख़ालिफ़ तहरीकूं, क़ौमी आज़ादी जूं जेके सबूरियूं तहरीकूं, उन्हनि सां हिननि जो को बि सरोकार कोन्हे ऐं क़ौमपरस्ती ते अहिड़ी जिरा कनि था। नतीजे में इहे चांकाइशे कोमनतांग जेका पार्टी जो इताद ठहियो मुते मां उन में इहे साॻी मामला हुआ ऐं हिकिड़ो जो चांकाई शेख सिंधिया सिंह जी छॾियल पार्टी जा टे बुनियादी जेके पासा हुआ, जेके पॉलिसियूं हुयूं, हिकिड़ो सोवियत यूनियन सां सिधो इताद ऐं आमरत मुख़ालिफ़ तहरीक खे मुनज़म करणु ऐं जमहूरियत डेमोक्रेटिक क्वेश्चन ते बीहणु, इहे टे पासा, टे पॉलिसियूं जिन ते कोमनतांग पार्टी बीठी ऐं 1924 खां 27 ताईं हुन ॾाढी शानदार जिदोजहद कई। उहो उनजो इनकलाब दोस्त जेको किरदारु हो, उहो तारीख़ में फिरी तज़ादनि जी भेट में वरी इनकलाब दुश्मन थी वियो, हुजत पसंद थी वियो। उन हालतुनि में वरी 27 में वरी इताद कंदा, 27 खां पोइ 31 ऐं 1937 ताईं
कोमनतांग पार्टी मुस्तकिल बुनियादनि ते कम्युनिस्टनि ते हमला कंदा ऐं उन्हनि खे ख़तमु करण जी कोशिशि कंदा। लॉन्ग मार्च करे माओ पंहिंजे इनकलाबी कम्युनिस्ट तहरीक खे बचाए ॾिनो। चवण जो मक़सदु इहो आहे त एॾनि तदादनि बावजूदि माना हिते असां सिर्फ़ु लफ़्ज़ी शिकल में तहरीरी सूरत में इख़्तिलाफ़ मौजूदु आहिनि, पर असां इन बुनियादी नुक़्तनि जेके असांजा वजूदी सवाल आहिनि, दारी आबादकारी जो सवाल, सिंध जो पाणी जो बहिरान ऐं पाणी जो जेको सियासी सवाल आहे, डाउन स्ट्रीम कोटड़ी वारे पासे 25 मिलियन एकड़ फुट पाणी छॾणु घुरिजे, नथो छॾियो वञे। इंडस्ट्रियल सिस्टम अथॉरिटी पूरी बाइस्ड हिकिड़ी थिंक टैंक वेठी आहे पंजाब जी, जेको समुंड जे अंदरि मिठो पाणी नथो छॾे, समुंड नतीजे में धरती खे गिड़काए पियो ऐं इहे कमर जा ॿेला सड़ी तबाह थी विया। इंडस्ट्रियल जो सवाल 52 लख एकड़ तबाह थी वियो। ऐं रामसर कन्वेंशन एक्ट जेको UN में वर्ल्ड प्रोटेक्टिव वाइल्ड लाइफ, माना हिते मैंग्रूव्स आहिनि ऐं सी इंट्रूजन थिए थो, उन मैंग्रूव्स जो ख़ात्मो न कयो वञे, हिनखे UN जी सिक्योरिटी काउंसिल मां मंज़ूरी मिलियल आहे, उन जी नफ़ी कई थी वञे। नतीजे में सामूंडी चाड़ अचनि था, ॿोॾूं अचनि थियूं, तबाहियूं अचनि थियूं, उन जी नफ़ी कई थी वञे। असांजे तारीख़ी पैदावारी वसीलनि, समाजी पैदावारी सगुन जो इस्तेसाल कयो थो वञे, असांजे माण्हुनि खे खपे गुम कयो थो वञे। इन्हनि एॾनि वॾनि वजूदी बहिराननि जे बावजूदि, डिस्पाइट ऑल दीस फैक्ट्स, तॾहिं बि कम्युनिस्ट असां कॉम्पसनि तां इताद नथा कनि। कॉम्पस जे अंदरि इश्तराकियत जो सवाल मौजूदु आहे। साईं जेम्स जेको डीकॉलोनाइज़ेशन प्रोजेक्ट खे ओन कयो ऐं उनखे थियोराइज़ कयो, पाकिस्तान जो जेको हिकिड़ो डोमिनेंट जेको नैरेटिव बिल्डअप थियो आहे या तारीख़ी बयानो आहे, उन जी नफ़ी कई। साईं सिंधी सूरमा ऐं सिंधी कल्चर लिखी, उहा तारीख़ी माण्हू जी घुर्ज हुई उन सूरमनि खे तकलीफ़ करण जी ऐं राजा ॾाहिर खे सिफे अवल जो सूरमो डिक्लेयर करण। इहे पूरियूं शयूं आहिनि। हिकिड़ो मुफ़िकर उन बुनियादी शयुनि खे अहमियत ॾींदो आहे ऐं जेका कल्चरल जेका डोमिनेंसी आहे उनखे ढकणंदो आहे। पर उन सभिनी सवालनि जी मौजूदगी में असां सां ही इताद छो नथा कनि? साईं जेम्स उहे समूरा जेके तारीख़ी नज़रिया आहिनि, सेक्युलरिज़म, सोशल डेमोक्रेसी, नेशनलिज़म ऐं उनजी जेका पॉलिटिकल इकोनॉमिक थियरी आहे उहो सोशलिज़म आहे। उन्हनि सभिनी चइनि बुनियादनि ते उनजो मैनिफेस्टो आहे, आइन आहे, जिन जी सूरत तव्हां कम्युनिस्टनि में आइन में मिलंदी साॻी शिकल में। माना इश्तराकियत इज्तिमाई जो सवाल मौजूदु आहे, क़ौमी जाग्राफ़ी वहदतुनि जी बहाली ऐं धारियो जेको क़ाबिज़ आहे नओं आबादकार, उन सभिनी जी नफ़ी, उन बावजूदि इहो इताद नथो जुड़े। पर आउं सम्झां थो इहा रिज़म्बलेंस ऐं जेका थियरी ऑफ इक्स्ट्रीम आहे उन में हिकु जहिड़ाई आहे ऐं तारीख़ी जबुर इन हिकु नुक़्ते ते मुतफ़िक़ कंदो। क़ौमी तहरीक ऐं वतन दोस्त जेके कुवतूं आहिनि, मार्क्सिस्ट कम्युनिस्ट खाॿी दुरियूं, उहे पाण में हिकु मख़सूस नुक़्तनि ते इताद कंदियूं। पर उहो झटादार केतिरो थो थिए, उहो पंहिंजी जॻह ते हिकिड़ो सवाल मौजूदु थो रहे। ऐं ईअं जी पोरियत मुज़ाहिमत तहरीक हिकिड़ो शानदार मौक़ुफ़ रखे थी, एंटी कॉलोनियल मूवमेंट में यकीन रखे थी। ऐं उन जो जेको मैनिफेस्टो आहे जेको पोरियत मुज़ाहिमत जो, उन में सिंधु ख़िते जी मुकमल जाग्राफ़ी आज़ादी जो सवाल ऐं सोवियत यूनियन जी तर्ज़ ते क़ौमुनि जो जेको बाहमी रज़ा करणु इताद जेको बैन अल-अक़वामी पसंदि इश्तराकी निज़ाम आहे, उन जे सवाल खे हथ में खणंदा। त अहिड़ा जेके वतन दोस्त तंज़ीमूं आहिनि मार्क्सिस्ट बुनियादनि ते, उन्हनि जो इताद देरपा, जुटादार ऐं सगारो थींदो। पर असांजो जेको मॉडल ऑफ नेशनलिज़म आहे उन में खोटूं आहिनि। हेठे तबिके जा माण्हू कोन्हनि, वॾेरो क्लास ऐं ॿिया उहे माण्हू आहिनि जेके ख़सीस मुफ़ादनि जे करे तहरीकनि खे उन मरहले में दाख़िल कोन करे सघिया आहिनि। इहे कोताहियूं आहिनि, खोटूं आहिनि पंहिंजी जॻह ते। पर रियासत जो जेको इंसानी बहिरान आहे, आइनी बहिरान आहे ऐं जेका फाइनेंशियल इकोनॉमिक जेका इनस्टेबिलिटी आहे, उहो बुनियादी तौरु सियासी बहिरान जो इज़हार आहे। ऐं क़ौमी सवाल जी जेका नफ़ी आहे, उन में असांजो हिकिड़ो गॾियल बैनल सूबाई सियासी इताद हुअणु घुरिजे। जीअं साईं जेम्स ऐं पलीजे साहब, हैदर बख़्श जतोई जेके तहरीकूं हलायूं
ऐं जेके जिदोजहद कयूं उन नतीजा कीअं हासिल कया। हुननि जा बलोचिस्तान में ज़बरदस्त सियासी वास्ता हुआ, पंजाब में सियासी तहरीकुनि जा हिकिड़ो ॻंढापो, ख़ैबर पख्तूनख्वा में हुननि जा सियासी जेके मुफ़िकर रहनुमा जिन पाकिस्तान जे आइन खे जोड़ियो या पाकिस्तान जे आइन में हिकिड़ो किरदारु अदा कयो, या उहो नंढे खंड सब कॉन्टिनेंट में हुननि जो हिकिड़ो पॉज़िटिव इफेक्टिव रोल। उन्हनि सभिनीनि जा हिकिड़ा जटादार लाॻापा असांजी क़ौमी तहरीक हेसी ताईं महदूद थी वई आहे। स्टालिन लेफ्ट ओरिएंटेड जेको डेलीगेशन आहे, राय पन्यानो ऐं घोष, उन्हनि सां डिस्कशन करे थो त उहा क़ौमी आज़ादी को सितई ऐं सोलो सवाल न आहे, एतिरो संजो कोन्हे त क़ौमी आज़ादी असां वठी ईंदासीं। क़ौमी आज़ादी लाइ तव्हां बैकयार्ड हुअणु घुरिजे, पछाड़ को हिसो जेको तव्हां मादी मदद सिफ़ाती सियासी ऐं फ़ौजी बुनियादनि ते तव्हांखे सपोर्ट फ्राहम करे, ऐं जेके मज़दूर आहिनि रेलवे जा, जेके पूरी पाकिस्तानी मईशत ऐं पाकिस्तानी बुनियादनि खे लोॾे सघनि था, उन्हनि सां हिकिड़ो जटादार तव्हांजो उस्ताद हुजे। ऐं जेके पीड़ियल जेके मुआशी परत आहिनि, मुआशी तबिका आहिनि, जीअं एग्रेरियन जेको बेस्ड इकानमी आहे, उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे ज़रई जेको सरमाएदारी मुआशी इर्तिका थी आहे, उन में तज़ादनि जी जेका बिहक आहे उहा तब्दील थी वई आहे, खेत मज़बूत थी वियो आहे, हारी जी जेका तारीख़ किर्त आहे उहा टुटी वई आहे, ज़मीन जा जेको फितरी लाॻापो आहे उहो अॻे वारो न आहे रहियो, डेली वेजिस ते उहो कमु कंदा। पर उन्हनि जा जेके ॻोठाणी सितारे हिकिड़ा तज़ाद आहिनि फ्यूडल लॉर्ड सां ऐं ॿियनि था, उन तज़ादनि खे सम्झी उन तज़ादनि खे हल करण लाइ असांजो हिकिड़ो गॾियल शौरी इरादो हुजे, जेके गांधी चवंदो हो नेशनल पॉपुलर कलेक्टिव विल, गॾियल क़ौमी अवामी इरादो जेको नेशनल पॉपुलर लिबरेशन फ्रंट खे मुनज़म करे थो, उन ते पूरो लहंदा त असांजो इहो ईमान आहे त सिंध इन समूरनि बहराननि मसइलनि तारीख़ी जबर मां निकिरी सघे थी, आज़ादी हासिल करे सघे थी, ऐं उन में मुख़्तलिफ़ सियासी धुरियुनि जो हिकिड़ो गॾियल जटादार इताद अहमियत रखे थो। सिंध में का बि हिकिड़ी सियासी तंज़ीम समूरनि मर्दनि जी दवा कोन्हे, न वरी उनखे को मुस्तक़िल दवा हासिल आहे। त इन्हनि समूरनि शयुनि ऐं मुख़्तलिफ़ पासनि ते सोच वीचार करणी पवंदी, ऐं पंहिंजे अंदरि जेके खोटूं आहिनि उन जो तनक़ीदी जाइज़ो वठिणो पवंदो। हा कांग्रेस ज़बरदस्त। तव्हां जेका धारी आबादकारी ऐं ॿी ॻाल्हि ॿोल कई तो सो वाकई उन में पाण खे कुझु हिकिड़ा नाम निहाद कम्युनिस्ट ऐं मौलवी इहे सभु हिकिड़े पेज ते नज़र पिया अचनि। कल्ह असां हिकिड़ी स्टेटमेंट ॾिठी डान में, त हुनमें मौलाना फज़लुर रहमान रूस खे पे अपील कई त बाबा तव्हां फ़लस्तीन जी मदद कयो ऐं फ़लस्तीन खे बचायो। जॾहिं सोवियत यूनियन ख़िलाफ़ मस्जिदुनि मां तालिब कढी, जेके नंढड़ा नंढड़ा ॿार हुआ उन्हनि खे हथियारनि सां लेस करे सोवियत यूनियन खे टोड़े, जेको समूरी दुनिया जी इनकलाबी तहरीक हुई या हिननि माण्हुनि जी हिकिड़ी भरजली कुवत हुई, उनखे हिननि अमेरिका जे डॉलरनि ते विकिणी ऐं उनखे तबाह कयो, पंहिंजी समूरी ताक़त हिननि। मां तव्हांखे सम्झणु चाहींदुमि त हिकिड़ा असांजा हिते कुझु क़ौम परस्त आहिनि, असीं हिननि खे बि नाम निहाद क़ौम परस्त चऊं, जेके इहो पिया उहे पाकिस्तान जे अंदरि दहशत मुखालिफ़ आहिनि ऐं साम्राज्य मुखालिफ़ आहिनि, पर आलमी लेवल ते जेके बि क़ौमी तहरीकूं हलनि पियूं या फ़लस्तीन जी क़ौमी तहरीक आहे या ॿी क़ौमी तहरीकूं आहिनि, उन्हनि जी उहे हिमायत न पिया कनि, सिर्फ़ु इन शर्त ते, ऐं इन उन्हनि खे इहा उमेद आहे त बाबा अमेरिका ऐं इसराइल असांखे आज़ादी ॾियारींदा। सो हिकिड़ा असांजा दोस्त कम्युनिस्ट वरी उहे आहिनि जेके अॼु ताईं रूस ऐं चीन मां बि इहा उमेद रखियो वेठा आहिनि त हू असांखे आज़ादी ॾियारींदा। सो इहो समूरो मामलो कीअं था ॾिसो? हिकु पासे क़ौम परस्तनि जी, कुझु क़ौम परस्त जेके आहिनि उन्हनि जी अमेरिका मां उमेद ऐं इसराइल मां, ॿिए पासे असांजा कम्युनिस्ट दोस्त जेके अॼु ताईं रूस ऐं चीन ते भाड़ियो वेठा आहिनि। सो इन्हनि जो इताद कीअं मुमकिन आहे, या इहो छा मुमकिन आहे? छा सिंध या सिंध जी क़ौमी तहरीक दुनिया जी कंहिं एजेंडा ते आहे बि सही या न? हुननि में इहो आहे त जीअं त दुनिया जे अंदरि हिकिड़ो आलमी बहरान पैदा थियो आहे, ऐं जेका अंडर द अमेरिकन अम्ब्रेला जेको हिकिड़ो ग्लोबल लिबरल ऑर्डर हो, उन जी जेका हिजमनी आहे उहा टुटी रही आहे, ऐं असेमेट्रिक बायोपोलरिटी या मल्टी बायोपोलरिटी, इहे समूरियूं शयूं ॿीहर वरी पंहिंजी शिकल में बाल थियनि थियूं, कर खणनि थियूं, या रिविजनिस्ट पावर आहिनि जेके हिकिड़े ई ऑर्डर जी कुख मां
ॿियूं जेके ताक़तूं जनमियूं आहिनि उहे अमेरिकी फौजी आर्किटेक्चर जे मॉडल खे चैलेंज पियूं कनि, कंफ्रंट पियूं कनि। और उन में चाइना जो जेको किरदारु आहे या सोवियत यूनियन जो जेको टुटण खां पोइ रूस जो जेको किरदारु आहे उन जो हिकिड़ो एशियाई जेके रियासतूं आहिनि उन जो हिकिड़ो वॾो असरु आहे। छो त रूस हिकिड़ो जियो पॉलिटिकल इकोनॉमी, सियासी जाग्राफी जेको मईशत आहे उहो रखंदड़ ऐं विच ओभर ऐं ओभर यूरोप जो जेको गैस सप्लाई आहे ऐं तेल जी सप्लाई, नॉर्थ स्ट्रीम 1 जेको फंक्शनल आहे अंडर द ओशन, उहे माना उन ते बीठल आहिनि। ॿी ॻाल्हि इहा आहे त सीपेक ख़ुदि हिकिड़ो तारीख़ी सवाल आहे। जेको बेल्ट एंड रोड इनिशिएटिव जी शिकल में हिकिड़ो सीपेक उन रिथा जो हिकिड़ो एम पर नंढिड़ो प्रोजेक्ट, उन जो जेको सामूंडी लंघ या रस्तनि जो जेको ॼार आहे उन जो लंघ आहे उहो ग्वादर खां थींदे लद्दाख, फाटा, गिलगित बल्तिस्तान खां थींदे कश्मीर ताईं वञे थो। हाणे हिते हिकिड़ो बोरान पैदा थिए थो ऐं प्रॉक्सीज़ तव्हांखे मुनज़म थींदे नज़र ईंदियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंडिया जो तिब्बत ते जाग्राफी हदुनि ते उन्हनि जी वेड़ हले पई ऐं हर ॿिए टे ॾींहं या ॿिए टे महीने उते झड़पूं थींदियूं रहंदियूं आहिनि फौजी। हुननि जो हिकिड़ो पंहिंजो मौक़ुफ़ आहे ऐं हेॾा हिननि जो पंहिंजो हिकिड़ो चाइनीज़ जेको कम्युनिस्ट पोल्ट बेरो आहे उनजो पंहिंजो मौक़ुफ़ आहे। हाणे चाइना ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन लंघ खे हासिल करण लाइ हिते रियासत जा जेके मुआदा तइ था कनि हिकिड़ा सीक्रेट बेसिस ते। हाणे ग्वादर डीप सी पोर्ट आहे, उते सामूंडी जहाज लंगर अंदाज़ कनि था। उते तव्हां ॾिसंदो त जेको संख्यांग बलोचिस्तान जा पुठिते पयल जेको वॾो सूबो आहे उन जा जेके कैदी आहिनि, डिस्प्लेस्ड जेको लेबर आहे उहो सॼो आणे उते विहारियो आहे। ऐं कराची जे अंदरि, हैदराबाद जे अंदरि वॾे पैमाने ते चाइनीज़ मौजूदु आहिनि ऐं नंढे खां नंढियुनि शयुनि जे विकिरे ऐं कारोबार में इन्वॉल्व आहिनि। त वरी तइलीमी सिता ते तव्हां उन रिथाऊं ॾिसंदो, कल्चरल एक्सचेंज डेवलपमेंट माना सकाफ़ती ॾे वठि उन जी बहाली लाइ उन्हनि जो कमु थिए थो। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हुननि जा मिलिट्री जेके बेसिस आहिनि अॻिते हली सीपेक मुकमल थियण खां पोइ उहे बि ठहणा आहिनि ऐं ॿिया अहिड़ा सवाल आहिनि। उहे असांखे कतई आज़ादी कोन ॾियारींदा। पहिरीं ॻाल्हि त उन्हनि मां उमेद ई न रखणु घुरिजे। ऐं रूस जो अॻे जेको तारीख़ी जेको तरक़ी पसंदि किरदारु हो उहो तब्दील थी चुको आहे। खिते में हू पंहिंजे सियासी, जोग्राफियाई ऐं नेटो जेको नॉर्थ एटलांटिक ट्रीटी ऑर्गेनाइजेशन आहे जेको कोल्ड वॉर ऑर्डर जेको इस्टेब्लिश थियो, त जेको हिननि जी जाग्राफी हदूं उन ते हिकिड़ो सर्द जंग जी सूरत में बेड़ शुरू थी, जंहिंमें इंडिया जी हिकिड़ी पॉलिसी हुई नॉन अलाइंड मूवमेंट, पंहिंजे क़ौमी सरमाए खे तरक़ी ॾियारियो ऐं समूरी दुनिया जे तज़ादनि कॉन्फ्लिक्ट्स खां गैर जानिबदार रखो पंहिंजे। उन में स्वीकानो ऐं ॿिया बि हुआ जिन अॻवाननि सां गॾिजी करे हिननि मुआदो कयो। त उन खां पोइ जेका सूरत हाल तब्दील थी ऐं हिननि खे इन नाटो खे ख़तमु करणो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन पासे बैकयार्ड आहे यूक्रेन जे अंदरि, उन जाग्राफी हदुनि ते अची वेठो नाटो हिन पंहिंजो यूक्रेन जे जेको आहे सदर ज़ेलेंस्की हेॾां अचे थो, बेलारूस सां हिकिड़ो इताद करणु पियो वञे ऐं पंहिंजो बाल्टिक स्टेट्स आहिनि उन में लिथुआनिया ऐं ॿियूं जेके स्टेट्स आहिनि टे चारि उन्हनि सां हिकिड़ा मुआदा आहिनि। ऐं हेॾा ब्लैक सी जे अंदरि हिकिड़ो मुआदो थिए पियो, इंडो पैसिफिक स्ट्रेटजी हिकिड़ो मुआदो थियो आहे जंहिंमें हू मुस्तक़बिल में पंहिंजी इंडो पैसिफिक रीजन जे अंदरि सियासी, अस्करी ऐं मुआशी हिकमतुनि ऐं मुआदे लाइ हिकिड़ो प्रोजेक्ट हुननि तश्कील ॾिनो आहे। उन सॼी सूरत हाल में हिकिड़ियूं प्रॉक्सीज़ थींदियूं ऐं नौजवान उन में इस्तेमालु थींदा। पर आउं सम्झां थो त उन में असांखे के नतीजा नथा मिलनि, न ई वरी असांखे उन्हनि मां उमेद रखनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त
पाण एज एन नेशनल एंटिटी क़ौमी वजूद तौर पंहिंजी ज़ाहिरी शिकल में केतिरी सियासी सघ रखूं था। हाणे दुनिया जा जेके इंटर पावर रिलेशन्स आहिनि, ताक़तुनि में लाॻापा आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त ताक़त हमेशह ताक़तवर धुर सां ॻाल्हाईंदी। असां पाकिस्तानी जेका बैठकेती मुस्लिम जदीदियत जो प्रोजेक्ट आहे, उन में बि हिकिड़ी कॉलोनी आहे, उनखे बि नथा पुॼी सघूं, पी खे बि नथा पुॼी सघूं, SSP खे तब्दील नथा कराए सघूं। इहा पंहिंजी हिकिड़ी रेज़िस्टेंस जी क्रेडिबिलिटी आहे, माना टुटल शिकल में। त क़ौमी आज़ादी ऐं क़ौमी आज़ादी ॾियारण में जेके धुरियूं मददगार थियनि, आउं सम्झां थो कि खामख़्याली आहे। जॾहिं खिते जी बदिलजंदड़ सूरत ऐं आलमी तज़ादनि जे अंदरि जेको वॉर ऑफ इंडस्ट्रियलाइज़ेशन, जेका जंगनि जी सनतकारी थी आहे, ऐं उन में तव्हां ॾिसो त अमेरिका हथियार विकिणण जो हिकिड़ो वॾो उनजो कारोबार आहे। मिलिट्री जेको इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स आहे, उनजो कमु आहे त जंगियूं थियनि, जहिड़ा थियनि, फॾा थियनि, असां आज़ाद रहूं ऐं कमाईंदा रहूं। न को अमेरिका मां इहा उमेद रखणु घुरिजे, न वरी चाइना मां या सोवियत यूनियन मां। असांखे पंहिंजी सघ, माओ चवंदो त इनकलाबी क़ुवतूं पहिरीं पंहिंजी सघ ते भाड़ींदियूं आहिनि, तंहिंखां पोइ ॿाहिरी मदद लाइ इंतज़ारु कंदियूं आहिनि। त असां जा जेके मारूज़ी मोहरक आहिनि, ठोस शिकल में आहिनि। ऐं लेनिन चवंदो त जेका तहरीक आहे, उहा सियासी, मुआशी ऐं मारूज़ी हालतुनि जी पैदावार हूंदी आहे। उन ठोस सियासी ऐं मारूज़ी मोहरक हूंदा आहिनि, जेके तहरीकुनि खे जनमु ॾींदा आहिनि। असांजे पोइ इहे सभु सबब मौजूदु आहिनि, पर असां उन खे उन ॿिए में वठी कोन विया आहियूं। नई वरी असां में एतिरी एलियत आहे। इहे सभु शयूं तस्लीम करणियूं पवंदियूं ऐं उन बुनियादनि ते पूरो लही करे, माना हिकिड़ी ताक़त तौरु असां जॾहिं खिते में ॻाल्हाईंदासीं, हिकिड़ो गॾियल बैनल सूबाई इतिहाद हूंदो, तॾहिं वञी असां के नतीजा हासिल करे सघूं। फ़क़्ति अच्छा कंवर, हाणे इहा समूरी तव्हां ॻाल्हि कई, जीअं चीन, रूस ऐं अमेरिका, उन्हनि सभिनी जा पंहिंजा मुफ़ाद आहिनि ऐं उहे वॾियूं वॾियूं ताक़तूं पंहिंजे तज़ादनि में फाथल आहिनि ऐं हिन वक़्तु त उहे पंहिंजो वजूद बचाइण में पूरियूं आहिनि। सो उन बिल्कुलु समूरी ॻाल्हि में कीअं था ॾिसूं, समूरी दुनिया में जेके इनकलाबी तहरीकूं आहिनि, उहे नए सिरे सां कर खणनि पियूं। यानी फ़लस्तीन जो जेको मसइलो हो, उहो ओज़लो ठाह खां पोइ मुकमल तौर ते ख़तमु थी चुको हो, पर हींअर 7 अक्टूबर जी डेट उनखे वरी दुनिया जी एजेंडा ते आंदो आहे। यानी यूक्रेन जो मसइलो, ताइवान जो मसइलो, जेको अमेरिका ऐं यूरोपी क़ुवतुनि रूस ऐं चीन खे घेरण थे चाहियो, उहो बि नाकाम वियो। BRI जी भित, जेको हुननि IMEC हिंदुस्तान खे हुननि इस्तेमालु करणु थे चाहियो चीन जी भित में, ऐं पोइ ही समूरा मामला। तो नओं वर्ल्ड ऑर्डर जेको जुड़े पियो, जंहिंमें पाण खे अमेरिकी जेका हेजमनी आहे, यूरोपी क़ुवतुनि जी तवील हिकिड़ी बदमाशी, उहा ख़तमु थींदे नज़र अचे थी। पर इन समूरे किनारे में पाण जेकॾहिं ॾिसूं था त सिंध जा कुझु असांजा अहिड़ा क़ौम परस्त आहिनि जेके चाहिनि था त असीं सिंध जो जेको तारीख़ी मौक़िफ़ आहे, उहो यासिर अरफ़ात जीअं व्हाइट हाउस में जे दरवाज़े ते फिटी करियूं। सो ही जेको किरंदड़ वर्ल्ड ऑर्डर आहे, या जेको नओं उभरंदड़ जेको वर्ल्ड ऑर्डर आहे, छा इन में सिंध जो को ख़ातिर नतीजो निकिरंदो मुस्तक़बिल में, या सभ खां पहिरीं हितां जूं धुरियूं आहिनि उहे पंहिंजी ताक़त तस्लीम कराइनि ऐं धरती ते पाण खे मुकमल तौरु अवामी क़ुवत तौरु मंझराए, ऐं पोइ दुनिया उन्हनि सां ॻाल्हाए सघे थी ऐं पोइ असांजो जेको क़ौमी मामिलो आहे उहो हल थी सघे थो। कीअं था ॾिसो, छा इत्तेहाद मुस्तक़बिल में मुमकिन आहे? छा आलमी क़ुवतूं न सिंध जी एजेंडा खे मुस्तक़बिल में हल करण जी ख़्वाहिश रखनि थियूं, या इहा असांजी ख़ाली ख़्याम ख़ाली आहे? असुल में ॾिसो त हिकिड़ो दुनिया जो जेको ग्लोबल ऑर्डर आहे, उहो टुटी रहियो आहे। ऐं जेके आलमी जेके इलाइक़ाई जेके ताक़तूं आहिनि, या जेके UN जे अंदरि वीटो पावर रखनि थियूं, कंहिं बि रेज़ोल्यूशन खे वीटो करे सघनि थियूं, उहे सभु हिकिड़ी डिघी सियासी, मुआशी ऐं पंहिंजे जाग्राफ़ी मुफ़ादनि खे महफ़ूज़ रखण लाइ जंगूं पिया विढ़नि। यूक्रेन ऐं क्राइमिया खे ॾिसी वठो त उहो माना मुस्तक़बिल जे अंदरि अफ़गानिस्तान वारी सूरत इख़्तियार कंदो पियो वञे। माना हिकिड़ी तवील जंग थींदे
नज़र अचे थी ऐं जंहिंजो ख़ात्मो वेझड़ में नथो थिए। हिकिड़ो उन जा माहौलियात ते बि वॾा गहरा मनफ़ी असर आहिनि। उन में चाइना जो बि हिकिड़ो सिधी रीति किरदारु आहे, अमेरिका खे उहे निधनि था। ॿी ॻाल्हि आहे त अमेरिका ऐं जेको यूरोपी यूनियन आहे उन ब्रिक्स मुआदे खां पोइ त माना यूरोपी यूनियन जी जेका अमली जेका सूरत हुई उहा ठही वई, पर उन्हनि जो हिकिड़ो गॾियल इतिहाद आहे ऐं खिते जे अंदरि अञा बि सियासी अस्करी लिहाज़ खां अमेरिका वॾो सगारो आहे। हाणे हिननि ब्रिक्स कोऑपरेशन काउंसिल ठाही आहे, उन जी सालियाना जेका GDP आहे उहो 4 खां 5 अरब डॉलर्स आहे ऐं जेका अमेरिका जी माना पर मंथ जी बजेट वञी बीहे थी, माना अमेरिका वरी बि खिते में अहिड़ी सगारी कुवत आहे। ॿी ॻाल्हि त इन समूरनि तदादनि में जेको हिकिड़ो गॾियल जेको मुआशी ब्लॉक वजूद में ईंदो, जेको हिते खिते जी क़ौमुनि जे मुफ़ादनि खे ओन कंदो ऐं उन्हनि जी तारीख़ी जेके क़ौमी मंडियूं आहिनि उन सवाल खे हल कंदियूं ऐं उन्हनि खे क़ौमुनि खे जेकॾहिं आज़ादी ॾियारींदियूं ऐं पाण सां गॾु ॾियारींदियूं, माना खिते में हिकिड़ी नए आर्डर जी तश्कील ॾांहुं वधंदड़ हिकिड़ो उबूरी ट्रांज़िशनल पीरियड आहे। त उन सूरत में असां चई सघूं था त असां ॾे हथ रखनि। ॿी ॻाल्हि इहा आहे त फ़लस्तीन में पॉपुलर जेका लिबरेशन फ्रंट आहे PLO ऐं हमास आहे, ॿियूं जेके कम्युनिस्ट जेके तहरीकूं आहिनि, जमायत इस्लामी आहे, पंहिंजो जहाद इस्लामी आहे ऐं उनखे ईरान जी हिकिड़ी पूरी सिंपैथेटिक फेवर मिलियल आहे ऐं खिते में हू पंहिंजे तदादनि ऐं मुफ़ादनि जी जिदोजहद हुननि जे कुल्हे ते बंदूक रखी करे रहिया आहिनि। यमन में होसी भाॻनि खे सिधी रीति ईरान जी हिमायत हासिल आहे। त हुननि जो बुनियादु जेको आहे उहो अवाम में खुतल आहे। फ़लस्तीनी क़ौम जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हुते ज़ाओनिस्ट जेका मूवमेंट आहे उहा सेकुलर कॉलोनिज़म जी शिकल में पंहिंजे पाण खे इज़ारे थी ऐं जबर जी सूरत में हुननि वॾो क़त्लेआम कयो आहे। हिते जॉर्डन आहे, लबनान आहे, तुर्की आहे ऐं यमन आहे, ट्यूनिस आहे, लीबिया आहे, सऊदी जेके अरब मुल्क आहिनि उन्हनि सभिनीनि जी हिकिड़ी हमदर्दी ऐं हिमायतूं हासिल आहिनि। इब्राहिम अकार्ड खां पोइ जेको नॉर्मलाइज़ेशन तरफ़ ई वधिया थिए उहो हिन हमले खां पोइ जेको हबाशवर उन खां पोइ उहो सॼो टुटी वियो ऐं पूरी दुनिया जे अंदरि उन जी जेका तहरीक आहे उन खे हिकिड़ी हमदर्दी ऐं वॾी ज़रूरत ऐं हौसले सां ॾिठो थो वञे ऐं पूरी दुनिया जे अंदरि जेका ज़ाओनिस्ट जेका मूवमेंट आहे, इसराइल जेका 1948 में जेका स्टेट जो बुनियादु थियो उन जी शिकल ज़ाहिर थी आहे, माना फाशिस्ट रिजीम जी शिकल में। त हमदर्दियूं उन जूं टुटियूं आहिनि ऐं US जो हिकिड़ो अलायंस न हुजे इसराइल सां ई डिघी बेड़ विड़ी सघंदी। त हुननि जूं क़ौमुनि पंहिंजी क़ौम जे अंदरि तारीख़ी जेके पाड़ू खुतल आहिनि ऐं हिकिड़े वॾे पैमाने ते अवामी हिमायत हासिल आहे। असां जेकॾहिं गोरिला अप्रोच टू वारफेयर या साइंटिफिक अप्रोच टू वारफेयर जेकॾहिं जंगी कन्वेंशनल वारफेयर खां हटी करे जेकॾहिं वेड़ी ॻाल्हि न कयूं, असां खे तमामु घटि हिमायत हासिल आहे, तमामु घटि हमदर्दियूं हासिल आहिनि ऐं 7 करोड़ माण्हुनि मां असांखे लख माण्हुनि जी अवामी हिमायत हासिल कोन्हे। मां चवंदो जॾहिं ॻाल्हि सम्झ में न अचे त उन महिल अवाम में लही वञे, उन मरहले ते अवाम जी रहनुमाई कंदो। माण्हू तदादनि मां सिखंदो, अवाम उन जी रहनुमाई कंदो। असां उन सॼे अमल में गुम लॻा पिया आहियूं। असांजूं जेके तारीख़ी बेदार इनकलाबी क़ुवतूं आहिनि उहे असां सां साथ नथियूं ॾियनि। त इहे बुनियादी सवाल आहिनि। असां अञा मैच्योर कोन थिया आहियूं पॉलिटिकल शिकल में ऐं सही माना में सियासी तंज़ीमी जेका सकाफ़ती जुड़त जंहिं हिकिड़े माना क्रेडिबिलिटी हूंदी आहे पॉलिटिकल ऑर्गनाइज़ेशन जी, साइंसी पैरामीटर्स ते पूरा कोन लथा आहिनि। माना हिकिड़ी ताक़त तौरु असां हिन रियासत जे डिस्कोर्स में ई मौजूदु कोन आहियूं। असां सां कीअं जेके आलमी ताक़तूं आहिनि ॻाल्हायूं। हिकिड़ो इहो सुवालु। ॿियो सुवालु इहो आहे त खिते जे अंदरि इहो नओं जेको वर्ल्ड ऑर्डर आहे इस्टेब्लिश थिए थो, इहो फ़िलहालु हिकिड़ो वेग एंड एम्बिग्युअस माना आहे कंसेप्ट, ईअं थींदो या न।
छाकाणि त हिकिड़ी वॾे पैमाने ते जंग छिड़ण जा इम्कान बि पंहिंजी जॻह ते मौजूदु आहिनि फ़लस्तीन वारे मामले खां पोइ। इन सूरत में पंहिंजी ताक़त, पंहिंजी जेके पैदावारी जेके इनकलाबी क़ुवतूं आहिनि उन्हनि सां जुड़िजे, उन्हनि जे बुनियादनि हुन पूराव ते लड़जे उमीदनि ते। जीअं अमेरिका केब्राइल कयो त हुन हिकिड़े पासे गोरीला वारफेयर करे पियो, ॿिए पासे इस्पतालूं ठाहे पियो, तइलीमी इदारा ठाहे पियो, रोड रस्ता ठाहे पियो, वेलफेयर जो कमु करे पियो, माण्हुनि खे बहितर तइलीम ॾेई रहियो आहे। माना 5 सालनि ऐं 10 सालनि में हू 1150 स्कूल तइमीर कराए थो, सिहत जा जेके नीड बेस्ड एमरजेंसी केसिस अचनि था उन सर्जिकल इंटरवेंट थिए थो। माना उहे समूरा इदारा बि ठाहे थो ऐं हिकिड़े पासे जंग बि विड़े थो ऐं 80% जेका उन्हनि जी जाग्राफी हदूं आहिनि उन्हनि ते कंट्रोल करे थो वञे। त असां वटि इहो मॉडल जेको आहे उहो ॾाढो टुटल आहे। नतीजे में असां सिर्फ़ु माना हिकिड़े प्रेशर ग्रुप ऐं स्ट्रीट वाइस खां वधीक का सघ नथा रखूं। इहा असांजी ख़ाम ख़्याली आहे। असां वॾी सगाई क़ुवतूं या स्लोगन रेज़ करण खां सिर्फ़ु पाकिस्तान वेरी मच एग्ज़िस्टिंग। तव्हां पाकिस्तान जे वजूद खां कानूननि खां इनकार करे सघो था, पर तव्हां रोड ते निकिरी करे पाकिस्तान मुखालिफ़ नारा हणंदो त कानून हरकत में ईंदो, पाकिस्तान हरकत में ईंदो। त चवण जो मक़सदु आहे त असां हिकिड़ी माना ताक़त तौरु किथे मौजूदु कोन आहियूं। अच्छा, कमेंट आख़िरी सवाल, टाइम जी कमी आहे। तव्हां हींअर केबराल जी ॻाल्हि कई, तो केबराल वाकई मूं बि केबराल जे बारे में पढ़ियो आहे। चंद माण्हू हुआ गिनी बसाऊ जे अंदरि, चंद माण्हुनि मैट्रिक कई हुई, न त घणे क़दुरु जेतिरा बि हुते माण्हू हुआ उहे 4 दर्जा पढ़ियल हुआ। पुर्तगाल जो हुते बहरहाल केबराल खे मौक़ो मिले थो, हू ज़राअत जी डिग्री वठी अचे लिस्बन यूनिवर्सिटी मां, पोर्चुगाल मां, ऐं पोइ जॾहिं हू वापसि अचे थो त 4 दर्जा जेके पढ़ियल आहिनि नौजवान गिनी बसाऊ जा या औरतूं, उन्हनि खे चवे थो त तव्हां स्कूल न आहिनि, बिल्डिंगूं न आहिनि, त वणनि जे हेठां वेही बि ॿारनि खे पढ़ायो। तव्हां 4 दर्जा पढ़ंदा, 4 दर्जा ॿियनि खे पढ़ायो, जंहिंजी मैट्रिक थियल आहे उहे मैट्रिक ताईं ॿियनि खे पढ़ाइनि। बहरहाल ईअं 73 ताईं जॾहिं इनकलाब अचे थो, बहरहाल केबराल त इनकलाब सां अॻे मारिजी थो वञे, त समूरे गिनी बसाऊ में तालीम जो रेशो तमामु ज़बरदस्त हो। साॻी रीति अंगोला में अगस्टिनो नेतो खे बि हिकिड़ो मौक़ो मिले थो, त हू लिस्बन वञे थो ऐं उतां पढ़ी अचे थो ऐं पंहिंजी क्लिनिक खोले थो, अवाम खे पाण ॾांहुं माइल करे थो। जेके समाजी कम आहिनि, साॻी रीति गोरिला वारफेयर बि हलाइनि था, सियासी कम बि कनि था, समाजी कम बि कनि था। पर सिंध जे अंदरि पाण खे कतई नज़र कोन थी अचे, समाज जी भलाई जा कम कोन्हनि था, न ई असांखे स्कूल ई क़ाइमु करे सघिया आहिनि। नेशनलिस्ट धुरियूं या सोशलिस्ट धुरियूं उन समूरे मामले में नाकाम रहियूं आहिनि। अॼु जे जदीद में जिते जेके टेक्निकल जेके इंस्ट्रूमेंट्स आहिनि उहे तमामु वॾी तरक़ी करे चुका आहिनि, उते सिंध जी तहरीक किथे बीठी आहे ऐं छा सिर्फ़ु जेके प्रोटेस्ट थियनि था, ख़ाली नारा, प्रेस क्लबनि ते कंहिं बि मामले ते निकिरी अचणु, या जेके इशूज़ पॉलिटिक्स आहिनि, जेका को बि मामिलो थिए थो, सॼी क़ौम जो जेको हिकिड़ो रद्द अमल आहे, बकौल पलीजे साहब, असीं छिड़ क़ौम आहियूं, तारीख़ जी क़ौमुनि जी लिस्ट में अञा असांखे दाख़िला कोन्हे मिली। सो असांजी दाख़िला आख़िर कॾहिं थींदी? 20 सदी जा एॾा वॾा लाहा चाढ़ा, उन में असां को बि फ़ाइदो हासिल न करे सघियासीं, जंहिंमें तमामु घणियूं क़ौमूं आज़ादु थियूं। ही 21वीं सदी जो को शुरू थी चुको आहे, जंहिंमें दफ़ो ॿीहर इनकलाबनि न वधे पई। अफ्रीका में तव्हां ॾिठो हूंदो त मिलिट्री कॉप्स थिया आहिनि वॾे पैमाने ते, यानी हुते फ़ौजुनि बग़ावतूं कयूं आहिनि। दुनिया में क़ौमी तहरीकूं खणनि पियूं, सोशलिस्ट तहरीकूं मुनज़िम थियनि पियूं। इन सूरत हाल में छा करणु घुरिजे आख़िर, जो ही जेका सदी आहे या ही जेको ईंदड़ कुझु ॾहाका आहिनि, सिंध जी निजात जो सबबु बणिजनि? बिल्कुलु कॉमरेड, असुल में मसलो इहो आहे, मार्क्स चवंदो त क्लास फॉर इटसेल्फ, माना तबिको पंहिंजे वजूद जी ज़ात लाइ, माना दे जस्ट रिकॉर्डेड देयर ग्रेवेंसेस ऐं पंहिंजे कंप्लेंट्स, परोलतारी तबिके जी हैसियत में मथे सरमाएदार सियासी मईशत ऐं उन जे निज़ाम आॾो पंहिंजूं शिकायतूं रिकॉर्ड कनि। त क्लास फॉर इटसेल्फ खां अॻिते जो जेको भरियलु हूंदो आहे, क्लास इन इटसेल्फ, असां नेशन फॉर इटसेल्फ आहियूं, पर नेशन
इन इट सेल्फ कोन आहियूं, माना क़ौमी जी पलीअ साहिब चए थो असांखे दाख़िला ई कोन मिली, त इहो हिकिड़ो मसइलो आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त साईं जीएन सैद हिकिड़ो इदारा साज़ माण्हू, साईं जीएन सैद सिंधी यूनिवर्सिटी जो बुनियादु विधो, साईं जीएन सैद सिंधी अदबी बोर्ड जो बुनियादु विधो, बज़्म सूफ़िया सिंध जे बुनियादनि ते हुन कल्चरल जेके मूवमेंट्स आहिनि उन खे नओं उन मंझि रूह फूकियो, ऐं सिंधी अदबी संगत जे पोयां बि हिकिड़ो हुनजो सुठो किरदारु हो। माना साईं जीएन सैद जेके लोकल जेको थियोसॉफिकल सोसाइटी हुई उन में मेट्रोपॉलिटन जेके सिटीज़ उन जे अंदरि सिटीज़ के कंस्ट्रक्शन ऐं इरेक्ट करण में बि हुनजो हिकिड़ो ज़बरदस्त किरदारु हुयो। माना हिकिड़ा उहे किरदार जेके इदारा ठाहींदड़ हुआ, इदारनि जा बुनियाद विझंदड़, ऐं मथी सिता ते पूरे नंढे खंड में अमली सियासत में हुनजो वॾो किरदारु हो। ऐं हैदर मंज़िल जंहिंमें नंढे खंड जा वॾा हिकिड़ा सियासी फ़ैसिला ऐं राया इजलास गॾिजाणियूं थींदियूं जी। उन खां पोइ उन छॾियल विरसे सां जेका तारीख़ी जुठ थी, जेके बि अदीब बेड़ाक ऐं लंपन प्रोलेटेरिएट जेको वारा समूरे अमल खां छुटियल हुजनि, ऐं लैन वारे प्रोफेशनल जेको रेवोल्यूशनरी आहे कुल वक़्ती सियासी कारकुन उन समूरे प्रोसेस खां कटियल, त उन्हनि न इदारनि जी बहाली लाइ कमु कयो, न इदारा जोड़िया, न इदारनि तरफ़ वधिया, न पंहिंजनि तंज़ीमनि अंदरि इदारा साज़ करे सघिया। नतीजे में हिकिड़ो शख़्सियत परस्ती इनफ़रादी जेको लाड़ो आहे उहो सगारो थियो, ऐं शख़्सियत परस्ती जे सेर जे चौधारी माण्हुनि वाह वाह करण कई शुरू कई, ऐं हिकिड़ी कंप्रोमाइज़ कई 10-15 सालनि ताईं तोड़ फोड़ करणी आहे, इदारनि खे ठाहिणो न आहे, तव्हां लैंड ग्रैबिंग कयो, ॿिया मसइला कयो, पर तव्हांखे इदारा न आहिनि ठाहिणा। उन में जेका पॉलिटिकल जेका क्रीम आहे उहा सॼी टुटी थी वई। हाणे सोवियत जेका फ्रेंडली ऑर्गेनाइज़ेशन हुई 20वीं सदी जे अंदरि इनकलाबनि पूरी दुनिया जे जेके 158 मुल्कनि जी क़ौमी तहरीकनि जी आज़ादी में सोवियत यूनियन माली, फौजी, सियासी, सिफ़ारती हर क़िस्म जी मदद फ़राहम कई, ऐं हिकिड़ो मॉडल ठाहियो दुनिया जी जाग्राफी हदनि ते 6वीं वॾी सल्तनत जेका जाग्राफी सोवियत यूनियन ठाही। त मामिलो इहो आहे त हाणे वरी उन खे असां रिट्रीव करे सघूं था, रिकॉल करे सघूं था, ऐं पंहिंजनि शेरनि मागनि ऐं पंहिंजे तारीख़ी जेको सियासी शऊर आहे उन खे ॿीहर मोटाए सघूं था। बुनियादी जेको तज़ाद आहे इज़ार जेको पाकिस्तान जी जेका माशी इनस्टेबिलिटी आहे ऐं सियासी तबक़नि जो जेको सिविलियन एस्टेब्लिशमेंट मिलिट्री तज़ाद आहिनि उन में बि हिकिड़ा ॾार पिया आहिनि, त उन सॼी सूरत हाल में क़ौमी तहरीक उहा शिकल या सूरत इख्तियार न करे सघी आहे जो असां निजात माणे सघूं या उन जो को हतमी ताइम करे सघूं। पर इहो हिकिड़ो तारीख़ी मरहलो आहे जंहिंमें कहिड़ियूं क़ुवतूं ओचितो मंदर ते अचनि थियूं ऐं कहिड़ियूं क़ुवतूं उन समूरे प्रोसेस जो हिसो हूंदे बि सिर्फ़ु पंहिंजे पाण खे हिकिड़े मख़सूस ख़ानदाननि, रवायतनि ऐं पंहिंजनि माण्हुनि ताईं महदूद रखनि। इहो हिकिड़ो मसइलो आहे जेसीं ताईं ड्यूल पावर जेको मुतबादल ताक़त जो सिरिश्तो बहाल नथो थिए। जॾहिं हैदर बख़्श जतो ई हो त उन टाइम जेके लेजिस्लेटिव जेके कोर्ट्स हुयूं ऐं ज्यूरिस्टिक जेका कॉम्पिटेंट अथॉरिटी हुई, ज्यूरी हुई, उन जी नफ़ी कई वई, एॾनि जजनि ते असांजो इतमाद कोन्हे। माना अल्टरनेट हिकिड़ो पावर डिस्कोर्स पैदा थियो, हारियुनि जूं कोर्टूं क़ाइमु कयूं, हारी जज थिया, हारी पाण फ़ैसिला कंदा, माना इहो ड्यूल पावर जो हिकिड़ो सिरिश्तो बहाल थियो ऐं ज़मीनदार ॾकंदा हारियुनि खां। पर सिंध टेनेंसी एक्ट जेको 1954 आहे उन खे सिर्फ़ु कानून साज़ी ताईं महदूद करे हिकिड़ी माना वॾी ग़लती कई। जेकॾहिं उन डीकॉलोनाइज़ेशन जो प्रोजेक्ट मरहले में गुज़रे हा त इन कानून साज़ी जा असांखे वॾा फ़ाइदा मिलंदा। त इन तर्ज़ जी सियासत करण जी ज़रूरत आहे ऐं उन रिकॉल करण जी ज़रूरत आहे। गैर मामूली
जेके तरीक़ा आहिनि जिदोजहद जा उन्हनि खे इख़्तियार करण जी। असां वटि हिकिड़ो डिटरमिन टाइम आहे त बाबा मुज़ाहिरो करणो आहे प्रेस क्लब ते 2 कलाक, 2.5 कलाक, 5 कलाक या 3 ॾींहं बुख हड़ताल ते वेहणो आहे। माना हिकिड़ो तय थियल महदूद दायरे जे अंदरि हिकिड़ो टाइम फ्रेमवर्क ठाहींदा। हाणे महदूद जिदोजहदूं नतीजा वरी लामहदूद कीअं हासिल कंदियूं, त इहो बि हिकिड़ो सुवाल आहे। त असां उन पूरे इन तोड़फोड़ भञ-डाह जे अमल मां सिखिया इहे आहिनि त वरी नए सिर इन जेके हाणे नौजवान रेडिकल आहिनि, मुज़ाहिमती शऊर सगारो थियो आहे, ख़ौफ़ जो दाइरो टुटो आहे, माण्हुनि खे ख़बर आहे असां वॉच आउट थींदा, स्पाई थींदा, सर्विलेंस कैपिटलिज़म आहे, माण्हू को बि फेसबुक ते पोस्ट रखे थो वॉच आउट थिए थी, त बावजूदि लिखजनि था, खंभजनि था, वरी मोटी था अचनि, वरी लिखनि था, वरी ॻाल्हाइनि था। त इहो मुज़ाहिमती शऊर आहे, इन खे को तारीख़ी दग खपे, अहिड़ी जदीद माना इनकलाबी सियासत ऐं अहिड़ो जदीद सियासी मुआशी प्रोग्राम जेको सभिनीनि खे ॻंढे सघे ऐं हिकिड़ी ताक़त ऐं कुवत बणिजी सघे, तॾहिं ई असांखे नतीजनि या उन हालतुनि में पंहिंजी जाइ पैदा करे सघंदा। जी कामरेड, तमामु जाम असांखे ॼाण ॾिनी। सभिनी जेके ॿुधंदड़ असांजा हूंदा लाज़मी तौर ते उहे हिन मां तमामु घणो लाभ कराईंदा। तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे पंहिंजो कीमती वक़्तु ॾिनो ऐं तफ़सीली गुफ़्तगू रखी हिननि समूरनि मामलनि ते जेको मौज़ू न रुॻो मुंहिंजे लाइ हूंदो, पर हिन वक़्तु सिंधी समाज में इहो मौज़ू तमामु घणे बहस हेठि अचे पियो ऐं हिनजी तमामु घणी घुर्ज में असां इन लाइ बहितर सम्झो तव्हां हिन ते तफ़सीली गुफ़्तगू रखी सघो था। तो वरी बि इंडस ॾाइलाग तरफ़ां तव्हांजी वॾी महिरबानी। आख़िर में को पैगाम ॾियणु चाहियो त भले। ठीकु आहे कामरेड, गॾायूं, महिरबानी तव्हांजी। अच्छा, लख लाइक दोस्तो, तव्हां प्यारे दीपक राज जी गुफ़्तगू ॿुधी, उमेद तव्हांखे पसंदि ईंदी। पंहिंजी जेका तव्हांजी राय आहे उहा असां लाइ यकीनन अहम हूंदी, सो पंहिंजी ॿुधी करे पंहिंजी राय लाज़मी रखिजो त जीअं असांखे बि मालूम थी सघे तव्हां इन मुतलिक़ कहिड़ी राय रखो था। जेका इस्लाही तनक़ीद हूंदी हुनजी बि आजां कबी, तव्हांजो जेको पंहिंजो तजियो हूंदो, तव्हांजो पंहिंजो ख़्यालु हूंदो, उनखे बि इंडस डायलॉग सां बहितर तो सभिनी वरी पाण ॿिए मौज़ूअ ॿिए किरदार सां जल्द मिलंदासीं।